everyone, this is your host and dost Maza Sethar and welcome to the late night show with Maza Sethar. मैं वेलकम चाहूँ तो भली कार चाहूँ तो उम्मीद ठीक हूंदा खुश हूंदा मज़े में हूंदा ऐं हमेशा इहा ई ख़्वाहिश रही आहे तव्हां जिते बि हुजो ख़ुशि हुजो ऐं तव्हांजी ज़िंदगी तमामु सुठे नमूने सां गुज़रंदी हुजे हमेशा इहा ख़्वाहिश रही आहे ऐं एवरी मंडे ते 9 खां 11 लॻे ताईं पाण कचहरी कंदा आहियूं हाल कंदा आहियूं 2 कलाक लाइव हूंदा आहियूं या कॾहिं कॾहिं रिकॉर्डेड शोज़ बि हूंदा आहिनि बिकॉज़ अॻिते पुठिते वञिणो पए थो ऐं कोशिशि करे असां कुझु अहिड़ा माण्हू पंहिंजे प्रोग्राम में घुराईंदो जंहिंजी हिकिड़ी कामयाबु क़िस्म जी जर्नी रही हुजे ऐं कंहिं न कंहिं पंहिंजे फील्ड में को नालो कमायो हुजे या स्ट्रगलर हुजे सो कोशिशि कंदा आहियूं उनजी लाइफ में इनर साइड ऐं आउटर साइड उन जे बारे में पुछा कजे आई थिंक सो आई ट्राइड हर सो मेनी टाइम्स टू इनवाइट हर ऑन माई शो even first season we couldn't done it, the second season, this is third season, and she said in a different kind of shows, I don't know is it true or false, because she always said she likes my shows, she's a fan of mine. I don't know because she said that, but she's doing amazing. She belongs to a very good family, a very हिकिड़ो लिटरेचर घणनि इंसाननि जो ताल्लुक़ ऐं ॾाढा काइंड माण्हू ॾाढा भला इंसान ॾाढा पॉज़िटिव बिकॉज़ आई नो देम पर्सनली फ्यू ऑफ द मीटिंग्स हिकिड़े इन मीडिया में रहियूं बट शी इज़ डूइंग अमेज़िंग एंड शी इज़ ट्रूली हिकिड़ो पढ़ियलु लिखियलु हिकिड़ो तमामु मॉर्निंग शो बि कया उन खां पोइ म्यूज़िक बि कयो म्यूज़िक प्रोड्यूस कयो ऐं ॻाइण बि कयो बिकॉज़ आई स्टिल रिमेंबर मूंखे यादि आहे त हिकिड़ो गुलशन अदीद में शो कयो हो मां आई डोंट नो द ईयर बिकॉज़ वे बैक लाइक काफ़ी पुरानी ॻाल्हि आहे त फर्स्ट टाइम उन्हनि जी मां एंट्री कराई आई आस्क्ड टू द पीपल हू इज़ शी सेड कि शी इज़ अ न्यू कमर एंड शी डिड अमेज़िंग शी डिड वेल सो अॼु असां सां गॾु आहे बाख गज़ल. So sometimes she changed the name. Why do you change the names always? I never changed my you name. New name. Lashari is my caste. Exactly, I know. So Baak people Ghazal. know me as Baak and Ghazal as well. तो मुझे चाहूँ पौंदा हाने तो Baak जिंसार थी वही आया. अच्छा Baak Jinsar. So how does it feel Baak Jinsar, Baak Ghazal and Baak Jinsar? How does it feel? It's totally opposite and it has a new journey inside it. Inside my name, it has a new life. It has a new journey, right? I got married to Jinsar and I feel so happy. ये तो लगे जो हॉलीवुड जो प्रोग्राम थी कि सिंधी में भी गलाया होता तमाम डिफरेंट फीलिंग्स आहे ऐं आई थिंक पीपल शुड गेट मैरिड बिकॉज शादी खां पोइ ई तव्हांजी असुल ज़िंदगी शुरू थींदी आहे. सो ओवरऑल ये जर्नी शादी तव्हांजी कीअं रही आहे मतिलबु हाउ वाज़ योर जर्नी स्टार्ट व्हेन डिड इट स्टार्ट लेकिन सिंपल पुछणु चाहियां त बिकॉज़ तव्हांजो जेको इहो शादी जो डिसीजन आहे and you proudly said and proud of you ऐं मां इन ते तव्हांखे एप्रिशिएट करणु चाहियां त सीरियसली इन वेरी गुड नोट के यू ओन इट इन अ वेरी गुड वे एंड ओन था कयूं शयूं चओ था ऐं इहा छोकिरी हिकु स्टैंड वठे विच इज़ अमेज़िंग ॾाढी पॉज़िटिव हिकिड़ी साइड आहे. सो शादी खां पहिरियों वारी लाइफ ऐं शादी खां बाद वारी लाइफ व्हाट इज़ द डिफरेंस? ओके शादी खां पहिरियां वारी लाइफ बैचलर लाइफ हूंदी आहे एतिरी मैच्योरिटी न हूंदी आहे. आई यूज़ टू बी विद माय सिस्टर्स. You were pretty mature as well as. Yes, I am mature, but when since I got married, I got more mature. And I got more full of responsibilities. I feel so happy I feel so different. I can't elaborate my feelings, but I must. What is the major difference like? तांको feel क्यों हो जे major difference कि भाई शादी खां पोइ बिकॉज़ मां इहे सभु शइ बिकॉज़ मां तव्हांखे ॿुधाइण थो चाहियां मुंहिंजा आई एम वेरी इन अ वेरी पॉज़िटिव नोट ते इहे पुछणु थो चाहियां त उहा शइ अंडरस्टैंड था करणु चाहियूं त एक्चुअली अंडरस्टैंड करियो त माण्हू बि अवेयरनेस अचे उन्हनि खे पॉज़िटिव लर्न कनि त कहिड़ी शइ तव्हां फील कई त यार वाक़ई हाणे तव्हांखे फील थियो त शादी खां पोइ हिकिड़ी प्रैक्टिकल लाइफ ऐं सुठी लाइफ स्टार्ट थिए थी? शादी खां पोइ मां आज़ादु फील कयां थी इलाही. Are you free? I don't have to answer to anybody. I don't have to reply to anybody. मुंहिंजे लाइ हाणे सभु कुझु मुंहिंजा हस्बैंड ई आहिनि जेका बि एडवाइस हूंदी आहे कुझु बि हूंदो आहे. आई डोंट नीड फ्रेंड्स आई डोंट नीड एनीबडी बिसाइड मी बिकॉज़ ही इज़ ऑलवेज बिहाइंड मी. त तमामु सुठी फीलिंग आहे. एज़ आई सेड आई कैन नॉट एलेबरेट बट आई मस्ट से के शादी खां पोइ जी ई ज़िंदगी असल ज़िंदगी हूंदी आहे. चलो हिकिड़ो छा चवनि अलबेलोपन हूंदो आहे शादी खां पहिरियों. वैन यू आर बैचलर you are doing whatever you want to do, you are going wherever you want to go. After getting married, you are not single. If you both are planning something, there is this person is standing with me. त शादी खां पोइ इहो आहे त मां पाण खे अकेलो महसूसु न कंदी आहियां ऐं मां तमामु घणी कॉन्फिडेंस थी वई आहियां हिन शइ में. ऐं सेकेंडली सिंगिंग जे हवाले सां अगरि मां ॻाल्हि कयां त ही इज़ ऑल्सो अ वेरी फेमस सिंगर. त असां ॿिन्हिनि खे शायदि अलाह सां ई मिल रहियो आहे. तमामु घणो believe on this? Yes, I do.
Okay. रुहानियत खे सम्झण इलाही वॾो हिकिड़ो कमु Are you आहे. a spiritual kind of person? Do you believe in Yes, spiritual? maybe I am sort of, kind of. Kind of. Really. ऐं उन्हनि सां गॾु रही त मां वधीक थी वई आहियां. रुहानियत मज़हर हिकिड़ी अहिड़ी कैफ़ियत हूंदी आहे जेका हर इंसान जे वस में न हूंदी आहे. इहा बि हिकिड़ी अलाह ताला जी तरफ़ां हिकिड़ी देन हूंदी आहे इंसान खे. ऐं जेको माण्हू रुहानियत खे सम्झे थो उहो न इहो ॾिसे थो त केरु अछो आहे, केरु कारो आहे, केरु वॾो माण्हू आहे, केरु नंढो माण्हू आहे. सभु फ़क़ीरी रंग आहे. फ़क़ीर रंग. So you are happy with that कि I'm फ़क़ीर रंग very में much तव्हां happy. बेसिकली तव्हांखे इहे शयूं मतिलबु तव्हां हैप्पी आहियो. जी, तव्हां अल्हम्दुलिल्लाह. ऐं तव्हां इन डिसीजन में सोचो इलाही दफ़ा बार बार सोचो या यू जस्ट थॉट केम इन योर माइंड एंड यू जस्ट फिलिप इट. हो जीअं सलमान खान जी मूवी जो आहे न एक बार में कमिटमेंट कर लूँ तो फिर मैं अपने आप की भी नहीं सुनता. त जस्ट लाइक दैट त मां सोचियो न अलाह साईं मूंखे इशारो ॾिनो. मां हुन ॻाल्हि खे सम्झियो. सेकेंडली मुंहिंजी मदर लेट मदर Definitely we will talk about your mother. उन्हनि जी बि इहा ई हिकिड़ी And she was agree. शी वॉज मोर देन एग्री. ऐं उन्हनि जी ई दुआ हुई ऐं उहे ई मूंखे ख्वाब में आयूं हुयूं. मूंखे एप्रिशिएट कयनि. मुंहिंजी शादी में शिरकत कई हुननि. त देयर इज़ अ लॉट ऑफ things. How about like तव्हां ॾाढा pampered रहिया आहियो. You know you lived a very pampered life. ऐं सदाईं पंहिंजी वालदा सां गॾु ऐं तमामु वालदा सां लाइक ईअं रहियो रिलेशन तव्हांजो नज़र ईंदो सोशल मीडिया ते लाइक फ्रेंड्स आहियो. जी हा. सो हाउ वॉज यूर रिलेशन लाइक इन्हनि शयुनि खे अंडरस्टैंड जीअं तव्हांखे हिकिड़ी परमिशन ॾिनी तव्हांजो त मोर देन अग्री हुई त उहो कहिड़े कॉन्टेक्स्ट में तो ॿारनि जी विश जे करे या शी अंडरस्टैंड शी सम्झे पई त शी इज़ गोइंग टू मेक अ वेरी गुड डिसीजन एंड परफेक्ट डिसीजन. नॉट जस्ट बिकॉज अम्मी मुंहिंजे करे राज़ी हुई मज़हर पर अम्मीअ ख़ुदि जिनसार सां तमामु वक़्तु गुज़ारियो हो वञण खां पहिरियां. ऐं अम्मी इहो चवंदी त जिनसार जे अंदरि मूंखे मुंहिंजे बाबा ताजुल बेवस जो रूह नज़र ईंदो आहे. ऐं अम्मी तमामु घणो प्यारु कंदी हुई मुंहिंजे हस्बैंड सां. त तॾहिं खां बसि हिकिड़ी ॻाल्हि हली ऐं अम्मी खां पोइ मां इलाही अकेली थी वियमि. लाइक आई हैड माई 6 सिस्टर्स विद मी अराउंड मी 24/7. पर हिकिड़ी दिलि जो हिकिड़ो हूंदो आहे न हिकिड़े इंसान खे ज़रूरत हूंदी आहे कमी हूंदी आहे. हर कोई पंहिंजे पंहिंजे कमरनि में सुम्हंदो आहे. त जॾहिं मां अकेली थींदी हुयसि त मां आई इवन ट्राइड टू मर्डर माई सेल्फ. अम्मी खां पोइ यस दैट्स व्हाट आई मेंट. त उन खां पोइ आई डोंट नो व्हाट टू से मोर. पर जिनसार अली समूह ई आहे जंहिं मूंखे नई ज़िंदगी बि ॾिनी आहे ऐं अम्मी खां पोइ जीअण सेखारियो आहे. So well, definitely we will talk about the other things and definitely it's वॾो हिकिड़ो पासो आहे तव्हांजी वालदा वारो ऐं उहो हिकिड़ो वुमन एम्पावरमेंट जो हिकिड़ो वॾो एलिमेंट आहे जेको उन ते डिस्कस करे सघिजे थो. ॾाढो इम्पोर्टेंट आहे. इन ते डेफिनेटली वी विल टॉक अबाउट. लेट्स टॉक अबाउट युअर जर्नी जेका आहे एक्चुअली इन द मीडिया में. तव्हां मीडिया में स्टार्ट किया मूंखे यादि थो पए थो तव्हांजी मां एंट्री कराई आहे गुलशन अदीत में. 10 साल 15 साल पुराणी हूंदी. सो तव्हां कॾहिं स्टार्ट कयो आहे म्यूज़िक प्रिपेयर कॾहिं रखियो. म्यूज़िक में मां आई गेस 16-17 ईयर्स थी विया आहिनि. मां ऑन एंड ऑफ रही आहियां. वाई ऑन एंड ऑफ? बिकॉज़ तव्हां मूडी रहिया आहियो स्विंग्स रहिया आहिनि. जी हा. समटाइम यू वर्क समटाइम जी एक्चुअली मां पहिरियां जॾहिं सिंगिंग खां पोइ होस्टिंग स्टार्ट कई मॉर्निंग शोज़ जी त मूंखे उहो वधीक वणियो. मां चयो त मां हाणे ही कयां. छो जो सिंगिंग लाइ तव्हांखे यू नीड समवन to guide you 24/7. You need some people around you, like some musicians around you, so you can just practice and go and do your shows. त इन जे लाइ बि इलाही उस्ताद जी ज़रूरत हूंदी आहे. हर वक़्तु जेको आहे ध्यान जी ज़रूरत हूंदी आहे. त मुंहिंजे अकेले जे वस जी ॻाल्हि न हुई. न बट खोड़ सारा माण्हू आहिनि जेके खोड़ सारियूं छोकिरियूं जेके अकेलियूं कनि थियूं एंड दे आर डूइंग अमेजिंग. दे लिटरली दे आर डूइंग. दे हैव देयर टीम्स. उन्हनि जी फैमिली में not but all over. Your mother was a big supporter for you because she always be around you and this is her dream that I should become a singer. Inshallah. And you are on the way. Exactly. You will be a singer. So केतरी वर तव्हां सिंगिंग स्टार्ट कई पोइ तव्हांजो होस्टिंग में तव्हां मॉर्निंग शो कयो उन में तव्हां कंफर्टेबल हुया. जी. सो उनखे बि स्टार्ट कयो वरी उनखे बि क्विट कयो. हाँ उनखे मां 3 साल करे क्विट 3 साल कयो. जी हाँ. छो जो सुबुह जो मां उथंदी हुअमि त वापसि ईंदी हुअमि. मुंहिंजी रूटीन ठही वई हुई. त आई यूज़ टू स्लीप अराउंड 7 और 8 o'clock. मुंहिंजी गाॾी 4-5-2-3 साल सम्झो ईअं मिटी पइजी वई हुनमें. न किथे वेंदी हुअमि न छा. मतिलबु मां इलाही रिस्पॉन्सिबिलिटी खणण वारी सुठी ॻाल्हि आहे न. वोक अप अर्ली इन द मॉर्निंग. जी त न पर उनखां अलावा मुंहिंजी पर्सनल ज़िंदगी ते इलाही अफेक्ट पए पियो. आई कुडंट go out of town. त इन जे करे आई हैड so many problems. What did you learn? Like छा लर्न कयो? लाइक सिंगिंग बि कई एज अ
तव्हां मीडिया में आया, हाउ अबाउट द फैमिली प्रेशर, बिकॉज वी हैव बिलोंग्स टू डिफरेंट काइंड ऑफ सोसाइटीज़ एंड फैमिलीज़ सां असांजो ताल्लुक आहे, सभिनी यू हैव एज अ डिफरेंट इंडिविजुअल, त जस्ट यू कम ऑन द टीवी, व्हाट वाज योर फैमिली रिएक्शन एंड या द रिलेटिव्स तव्हांजा कहिड़ा? If we talk about my parents, मुंहिंजे बाबा ऐं मुंहिंजी अम्मी, they have been always supportive with me. बाबा बि असांखे पुटनि वांगुरु ई तरबियत ॾिनी, पुटनि वांगुरु वॾो कयो, इलाही माण्हुनि चयो हा हिकिड़ो भाउ आहे मुंहिंजो, ऐं जंहिं पाण अमेरिका में उहो सिलेक्ट थियो हुयो पूरे वर्ल्ड मां, आई मीन पाकिस्तान मां, हुन परफॉर्म कयो हुते गानो ॻायो हुई। जी हा, त मुंहिंजे भाउ खे बि शौक़ु आहे सिंगिंग जो, ऐं उनजे अलावा मूंखे फैमिली सपोर्ट इलाही रही आहे, छो जो मुंहिंजा नाना ताजुल बेवस, उन्हनि सां मुंहिंजो वक़्तु इलाही गुज़रियो आहे, ऐं बाबा अम्मी नाना असां सभु वेठा हूंदासीं, मुंहिंजा नाना चवंदा तूं मुंहिंजा ई गाना ॻाईंदी आहीं, कंहिं ॿिए जा न ॻाइजां, त मतिलबु शुरू खां इंट्रस्ट रहियो आहे। शुरू खां इंट्रस्ट रहियो, त कीअं लॻो ओवरऑल मीडिया खां बिफोर अचण खां पहिरियों ऐं बाद में जॾहिं मीडिया में कमु कयो, त ओवरऑल कीअं एक्सपीरियंस रहियो टू वर्क इन द मीडिया? सभिनि खां वधीक सुठी ॻाल्हि इहा रही जॾहिं मां मॉर्निंग शोज़ कया, त मां माण्हुनि खे सुञाणणु स्टार्ट कयो, माण्हुनि जी पहचान, माण्हुनि जा जेस्चर्स, उन्हनि जा मूवमेंट्स ॾिसी, उन्हनि जे हथनि खे ॾिसी, उन्हनि जे अखियुनि खे ॾिसी मां पढ़णु शुरू कयो। व्हेन यू मीट डिफरेंट पीपल ऑन डेली बेसिस, यू लर्न मोर देन अ लॉट, ठीकु आहे, त मां इलाही कुझु सिखियो, ऐं तमामु सुठो लॻंदो आहे जॾहिं KTN बि अचां या मेकअप आर्टिस्ट आहिनि या न्यूज़ कास्टर होस्ट आहिनि, सभिनी सां मिलंदी आहियां, इलाही हिकिड़ो पंहिंजो घर वारो ई फीलिंग्स ईंदी आहे। एक्ज़ैक्टली, इट्स अ फील लाइक अ फैमिली। जी हा, तव्हां माण्हुनि मां तव्हां चओ तव्हां माण्हुनि खे नाओ, तव्हां माण्हुनि खे तव्हांखे माण्हुनि जी ख़बर पइजी वेंदी आहे? जी हा। डू यू अंडरस्टैंड पीपल? यस आई डू सम मतिलबु तव्हां चओ मां 10 सालनि में इहो ई सिखियो आहे, डू यू अंडरस्टैंड हाउ अबाउट द जिन्सार, व्हाट यू वांट टू चेंज योर टू हस्बैंड, डू यू रीड हिम? Yes, I know him very much. That's why I got married to him. I'm not asking there's a reason because you are to get married. I just want to know because अलग इंसान थी कंहिंखे तव्हां अंडरस्टैंड कंदा ना, how does it feel? Like this is a fall in love with something else, to love someone. तो तव्हांखे चवंदा आहिनि त जंहिं माण्हू सां मोहबत कंदा हो, प्यार कंदा हो, या जेको तव्हांजो फैमिली रिलेटिव हूंदो आहे, कॾहिं बि ख़राबु न लॻंदो आहे, बिकॉज़ ईअं ई हूंदो आहे न। जीअं अक्सर हिकिड़ो टर्मिनोलॉजी आहे, त अक्सर करे चवंदा आहिनि त रिश्तो ॾिसणु वेंदा आहिनि त उन्हनि खे छोकिरो सुठो खपे, ठीकु आहे, हीअं हुजणु घुरिजे, हीअं का हुन हुजेसि, ठीकु आहे, छोकिरी ॾिसणु वेंदा उनजी पंहिंजी रिक्वायरमेंट हूंदी आहे, बट उहो कंहिंजो भाउ बि हूंदो आहे, असांजा ॿाहिरि आहिनि त असां चवंदा आहियूं असांजो भाउ बेस्ट हूंदो, भले का बि खामी हूंदी न, ईअं हूंदो आहे न, विच मैटर्स बिकॉज़ जिन्सार तव्हां इहो चयो त एडवाइस मां कहिड़ी ॾियणु चाहींदमि, तव्हां चओ मां माण्हू पढ़णु ॼाणींदी आहियां, आई नो आहे बिकॉज़ तव्हां हिकिड़ो मीडिया में कमु कयो था, यू डन रन अ मॉर्निंग शो इज़ a big deal, like you have to woke up early in the morning and 9 लॻे तव्हांखे स्टार्ट करिणो आहे, 11 वॻे डेली शोज़ में जेको तव्हां चयो तव्हां माण्हू खे सम्झी वेंदी आहे, आई जस्ट वांट टू अंडरस्टैंड कि उहो तव्हांखे कीअं हिकिड़ो आइडिया कीअं थियो त माण्हू पढ़ंदा हो तव्हांजो, हाउ अबाउट योर हस्बैंड? ओके, तव्हां जिन्सार जी अगरि ॻाल्हि कयो था त शायदि उनखे मां जेतिरो पढ़ियो ऐं उनखे मां जीअं सम्झियो, जीअं परखियो, त इन अंदाज़ जो या इन तरह जो मां कॾहिं कंहिंखे ॾिठो न आहे ज़िंदगी में, ना ई अहिड़ो सचो इंसान, ना ई अहिड़ो ओखो इंसान जंहिंखे चइजे जेको मुंहं ते तव्हांखे चई छॾे त हे ग़लति आहे, स्ट्रेट फॉरवर्ड। व्हाट इज द टर्निंग पॉइंट, लाइक व्हाट वाज द टर्निंग पॉइंट यू थॉट कि नो भाई दिस इज राइट पर्सन आई शुड? टर्निंग पॉइंट वाज आफ्टर माय मदर, जीअं हुननि मूंखे जीआरियो, जीअं हुननि मूंखे चयो त न ज़िंदगी ख़तमु न आहे थींदी, अम्मी खे तव्हां रूहानी फील कयो, ऐं जॾहिं खां मां अम्मी खे रूहानी फील कयो, मज़र आई स्वेयर टू गॉड मूंखे अम्मी ख़्वाब में बि ईंदी आहे, हफ़्ते में 2 दफ़ो 3 दफ़ो, इट्स ऑल अबाउट फीलिंग्स, ठीकु आहे, इट्स ऑल अबाउट रूहानियत, त मां हुन इंसान में तमामु घणी रूहानियत ॾिठी आहे। सेकेंडली मुंहिंजी अम्मी मूंखे इलाही सम्झाईंदी हुई, मूंखे चवंदी हुई त जिन्सार इलाही सुठो छोकिरो आहे, ऐं वधीक रही ॻाल्हि त पैसो या आइडियल हुजे या इहे सभु शयूं अलाह जे तरफ़ों आहिनि, अल्हम्दुलिल्लाह। इंसान जे तव्हां ॻाल्हि कई न, ॾाढी सुठी ॻाल्हि कई त शादीअ खां पोइ ख़बर पई त असुलु ज़िंदगी छा आहे, बट जेको अॻु में जेको सभु कुझु हो न, माण्हू हिकिड़ो अलॻि फिल्म में रहंदो आहे, अलॻि आइडियोलॉजी, अलॻि परसेप्शन्स, अलॻि शयूं, त उहो हिकदमि बबल टुटे थो न, त प्रैक्टिकल लाइफ थोरी समथिंग डिफरेंट आहे। जी हा, बिल्कुलु ईअं न आहे त मां मतिलबु फ़ौरन शादी कई, मां परखियो, मां ॾिठो, मां सुञाणण जी कोशिशि कई।
Yes, I took 2 years to understand him. Meanwhile, we were good friends. ऐं उन खां पोइ मां decide कयो त I You should get decide, and married. you decide. I said the family agree because सब जी होया हाँ। गॾु I was there, I बिल्कुलु, was there, I was there. It was wonderful. जेको I recently. ऐं थैंक यू तव्हां असांजी शादी ते आयो Thank you for sending me a card ऐं on the त मानी न Facebook. खाई वियो छो? बस वो thank you so much. Already दावत में कोर्स आ रही हूँ उन्हें देकर अच्छा अच्छा, but thanks for coming. Thank you so much sending me an invitation on the Facebook. She's the only one who I sent me. didn't have your number, that's why I had to. That's a very wonderful जेको I could excuse आप. So we will talk so many things जेको आहे खोड़ सारी शयूं तव्हां सां ॻाल्हाईंदासीं because तव्हां जो बि ॾाढो इंटेलेक्चुअल साइड ॾाढो सुठो आहे. That's why I just want to understand. That's why I just want to know because इन सॼे ॻाल्हि करण जो मक़सदु इहो ई आहे त जेके ॿिया छोकिरा छोकिरियुनि शयुनि खे अंडरस्टैंड करणु घुरिजे. मैरिज शादी जेको आहे ॾाढो ॾुखियो डिसीजन आहे. ईअं आहे सोचे सम्झी करणु घुरिजे या ईअं ई आहे बसि ठीकु आहे तव्हां जस्ट लेट द टाइम डिसाइड. ॾिसो तव्हांजी अधु ज़िंदगी गुज़रे थी अनमैरिड, ठीकु आहे, तव्हां बचपन खां वॾा थियो था, तव्हां अकेले ज़िंदगी गुज़ारियो था, त हिकदमि तव्हांजी ज़िंदगी में इहो ॿियो पहलू आहे. मतिलबु तव्हांजी ज़िंदगी बिल्कुलु चेंज थी चेंजिंग आहे. न हिकिड़े माण्हू जो आई नो योर लाइफ स्टाइल दिस वांट टू अंडरस्टैंड कि एॾी वारी ओवर द एॾी वॾी ज़िम्मेदारी कीअं माना मैनेज करे सघो त इट मीन्स यू आर द पोटेंशियल. जी अच्छा, इहा ज़िम्मेदारी बि शायदि मुंहिंजे अम्मा जी तरफ़ां ई हुजे जेको हुननि असांखे तरबियत बि ॾिनी, हिकिड़ी आज़ादी बि रही, पर कमकार जे हिसाब सां बि असां ते इलाही नज़र रखी वेंदी हुई. घर जा कमकार हुजनि जीअं मां सॼो कमु घर जो कमु कंदा. नाउ आई डू इट ऐं मां दिलि सां कंदी आहियां. मूंखे ख़ुशी थींदी आहे. सिंगिंग बि सिंगिंग करे करे झाड़ू लॻाईंदी आहियां, आलाप हणी बर्तन बि धोई छॾींदी आहियां त मूंखे मज़ो ईंदो आहे. मां न सम्झंदी आहियां त इहा का वॾी शइ आहे, मां कीअं थी करे सघां या मुंहिंजा हथ ख़राबु थींदा. नो, अगरि तव्हां सचे दिलि सां कंहिंसां गॾु आहियो त हर शइ में मज़ो वठो बसि. मज़ो वठणु घुरिजे. ऐं तव्हांखे हिकिड़ी ॿुधायां न मशहूरु हिकिड़ो मुंहिंजो फेवरेट कोट आहे त द हैप्पीएस्ट रिलेशनशिप्स जेके बि हूंदा आहिनि नेवर हैव द सेम कैरेक्टरिस्टिक्स. दे जस्ट हैव द ओनली बेस्ट अंडरस्टैंडिंग ऑफ देयर डिफरेंसेस. इफ समवन लाइक्स ब्लैक यू लाइक रेड. There's a difference. You should understand the difference. So well, ॾाढी मज़ेदार क़िस्म जी कचहरी थियणी वारी आहे. I would say don't go away. We will be right back. Welcome back, viewers. Welcome back. So, ग़ज़ल बाग ग़ज़ल सां गॾु ग़ज़ल बाग या बाग ग़ज़ल. I am also confused कि इहो बाग ग़ज़ल. जी अच्छा, ग़ज़ल जो मां तव्हांखे ॿुधायां त मां ग़ज़ल नालो छो रखियो पाण रखियो हुयो. स्कूल में हुयमि. बिकॉज़ हिकिड़ो ट्रेंड हूंदो हो न अक्सर को मीडिया में जेके नालो चेंज कंदो. हा न, एक्चुअली मां नंढड़ी हूंदी हुयमि, स्कूल में हूंदी हुयमि त मूंखे बाग प्रोनाउंस न करे सघंदा हुआ माण्हू. कोई बतख चवंदो, कोई वक़्तु चवंदो, कोई छा चवंदो, कोई बाग चवंदो. त मां उते स्कूल में मां पंहिंजो नालो ग़ज़ल सां चेंज कयो हुयो ऐं हाणे त मुंहिंजो सरनेम बि चेंज थी चुको आहे. वेरी गुड. प्राउड ऑफ यू एंड अल्लाह साईं तव्हांखे अल्लाह ब्लेस यू. अच्छा, मां हिकिड़ी शइ डिस्कस थो करणु चाहियां जेका मां अंडरस्टैंड करणु थो चाहियां त वेरी इंपॉर्टेंट शइ आहे इहा. लाइफ में न खोड़ सारा तव्हांजा इलाही वेझा माण्हू जेके तव्हांजी लाइफ में हलिया वञनि था. बिकॉज़ आई एम डीपली अटैच विथ माई मदर. I'm so much attached with my mom. ऐं ट्रस्ट मी मतिलबु मां हुन सां ॾाढो प्यारु कंदो आहियां. मां ज़िंदगीअ में हर को माण्हू पंहिंजे ॿार सां प्यारु कंदो आहे, पर मां ॾाढो हुन सां प्यारु कंदो, ॾाढो अटैच आहियां मां हुन सां. त मूंखे कॾहिं कॾहिं लॻंदो आहे जेकॾहिं कुझु थी वियो त शायदि मां ज़िंदगीअ में न रहंदुमि. त पोइ माण्हू जा डिफरेंट फेज़िस अचनि था. त तव्हां चयो था न आफ्टर योर मॉम बिकॉज़ तव्हां ॾाढा अटैच हुया. बिकॉज़ आई हैव सीन सो मेनी स्टोरीज़, आई हैव सीन सो मेनी सोशल मीडिया, तव्हांजो स्नैपचैट एंड एवरीथिंग बिकॉज़ यू इनवाइटेड सो मेनी टाइम टू द डिफरेंट काइंड ऑफ पीपल. त अम्मी तव्हां सां गॾु हूंदी ऐं सपोर्टर रही तव्हांजी ॾाढी फैमिली रही. त ॿियूं बि छोकिरियूं आहिनि जिन जा खोड़ सारा माण्हू वेझा आहिनि, कंहिंजो भाउ आहे, कंहिंजो पीउ आहे, कंहिंजो माउ आहे, मतिलबु फैमिली आहे. त इहे मेंटल हेल्थ जे बारे में मुंहिंजे हिसाब सां सोचणु घुरिजे. यू वाज़ थिंकिंग अबाउट द सुसाइड एंड जी हा. त वाई डोंट यू टॉक अबाउट दिस बिकॉज़ ॿियो माण्हू को सुभाणे को एग्ज़ाम्पल थी सघे थो. त उन ते ओवरकम तव्हां कीअं कयो? ओवरकम करणु त ॾाढो ॾुखियो हुयो. जीअं तव्हां चयो त तव्हां मतिलबु इलाही प्यारु कंदा आहियो पंहिंजी अम्मी सां, ईअं ई मुंहिंजो बि केस हुयो. त मां वी आर 6 सिस्टर्स. त सभिनी खां वधीक अम्मी मूंखे लाड में रखियो हमेशह.
सॉरी तव्हां नंढा आहियो या वॾा आहियो? मां 3 नंबर ते अच्छा, आहियां। 3 नंबर। जी, त नंढनि खां बि वधीक अम्मी मूंखे मतिलबु इलाही जीअं न मूंखे पाणी जो ढुक बि मां मुंहिंजे हथ सां न पीअणु ॾींदी, इलाही प्यारु कंदी हुई इलाही अम्मी प्यार सां। कंदी। ऐं मां पंहिंजे नाना सां बि इलाही अटैच हुअमि। त अम्मी जे वञण खां पोइ हिकु त इट वॉज़ अ सडन न्यूज़, ठीकु आहे, शी वॉज़ ऑल ओके। बसि मां नथी सम्झां त मूं वटि के लफ़्ज़ बि आहिनि उन शइ खे एलेबरेट करण लाइ, पर इंसान जी ज़िंदगी वाक़ई ख़तमु थी वेंदी आहे अगरि which is अम्मी true। जहिड़ो अम्मा जहिड़ो तव्हांजो साथी विछड़ी वञे, ऐं उहो जंहिं एतिरो प्यारु तव्हांखे ॾिनो हुजे ऐं जंहिं तव्हांखे कॾहिं बि मतिलबु मां हींअर ताईं इहो सम्झंदी आहियां मां 2 सालनि जी नंढड़ी ॿारु आहियां ऐं अम्मी खे ॻोल्हींदी आहियां अम्मी किथे आहे। त मतिलबु इलाही वॾो टर्निंग पॉइंट हुयो ऐं जंहिंमें मां बिल्कुलु सुसाइड जी बि कोशिशि कई हुई, छो जो मां अम्मी जे कमरे खे ॾिसंदी हुयमि, अम्मी नज़र न ईंदी हुई, या घर में मां ॾिसंदी हुयमि मूंखे नज़र न ईंदी हुई, त मूंखे तमामु घणो आई डोंट नो Even व्हाट टू टॉक अबाउट इट। Shahid Afridi said same words. One of the interview he said कि वो जॾहिं घर आयो त चवंदो त अम्मी न आहे, मतिलबु इहो पॉसिबल ई न आहे। Even I can't, even I'm thinking न I will cry because I love her so much. So let's मतिलबु उन सॼे ते शयुनि ते ओवरकम ॿिया खोड़ सारा माण्हू थी सघनि था जेके पंहिंजी ज़िंदगी इहो हिकिड़ो कुदरती हिकिड़ो कमु आहे जी जेको हा। जेको ऐं आयो आहे। नज़र अम्मी उन खां पोइ जॾहिं मां इहे क़दम खणा पई त मूंखे हिकु त चिंसार बि इलाही सम्झायो। सेकेंडली मां अम्मी खे जॾहिं ख़्वाब में ॾिठो ऐं अम्मी मूंखे चयो मां काॾे वई न आहियां, तूं इहो छो थी सम्झ त मां हली वई आहियां। मुंहिंजी कुझु फ्रेंड्स आयूं हुयूं अमेरिका मां, त मां उन्हनि जी दावत कई पंहिंजे फार्म ते, त मां उते 2 कलाक अकेले वेही मां एतिरो रोआं पई, मां अम्मी खे यादि पई कयां, मां चवां पई अगरि अम्मी हुजे हा त हिननि खे हीअं घुमाया हीअं घुमाया। उन ई राति मूंखे अम्मी ख़्वाब में आई आहे, साॻियो ई मुंहिंजे दोस्तूं ऐं अम्मी चए थी तोखे छा थियो आहे, मां काॾे वई आहियां, तूं ईअं छो थी सम्झे मां मरी वई आहियां, अचु हिननि खे गॾु था घुमायूं हली। इवन यू कैन सी माई गूज़ बम्स। त अम्मी खे मां जॾहिं खां फील करणु शुरू कयो त मां अम्मी खे वेझो ॾिठो इलाही रूहानियत जे रंग में, ऐं मां हाउ नथी अबाउट द सम्झां। जजमेंटल सोसाइटी लाइक खोड़ सारा माण्हू लाइफ में न तव्हांखे कंहिं तव्हां जर्नी ते निकिरो था, नाउ यू आर स्टार्टेड अ वेरी गुड जर्नी एंड वेरी पॉज़िटिव। मुंहिंजी ॾाढी विशिस आहिनि तव्हांजे लाइ, जिनसार जे लाइ त अलाह साईं तव्हांखे ज़िंदगी में कामयाबु करो। लाइफ ईअं ई थींदी आहे। त खोड़ सारा माण्हू जजमेंटल हूंदा आहिनि सोसाइटी में न, ऐं तव्हां कंसर्न हूंदा इलाही खोड़ सारनि शयुनि सां, त उन सोसाइटी खे तव्हां कीअं था फेस कयो? बिकॉज़ यू फेस करण बि आई होप इलाही यू अंडरस्टैंड माई जी पॉइंट। जी जी फेस करण बि इलाही नंढिड़ो लफ़्ज़ आहे। असां अम्मी खां पोइ मां रिश्तनि जा रूप बि ॾिठा वेरी गुड। आहिनि, मां सभिनी खे परखियो, मां सभिनी खे ॾिठो। चवंदा आहिनि न मुश्किल वक़्त में अगरि तव्हां सां गॾु केरु बीठो आहे पूरी ज़िंदगी उहो यादि रहंदो आहे, ऐं जेको न बीठो हूंदो आहे उहो वधीक यादि रहंदो आहे, छो जो उन सां दिलि तोड़ियो हूंदो आहे। ईअं मां पंहिंजे माइटनि जी ॻाल्हि कयां त पैटर्नल साइड त इलाही मां ॾिठा आहिनि, कंहिंसां मुंहिंजो को हाणे तालुक़ु न आहे सवाइ मुंहिंजे बाबा जे, मुंहिंजी भेणुनि जे, मुंहिंजे ननियाल जे। मां नथी सम्झां त ॿियो कोई हिन दुनिया में आहे। बाक़ी बसि इलाही मां रूप ॾिठा आहिनि, ऐं मां इहो ई एडवाइस कंदमि सभिनी खे त जेको तव्हांखे वधीक पंहिंजो लॻे थो, तव्हांजी कज़न हुजे, तव्हांजो चाचो हुजे, तव्हांजो कोई तव्हांजी पुफी छो न हुजे, कोई बि तव्हांजो पंहिंजो न आहे। इहो सभु हिकिड़ो दिखावो हूंदो आहे। मिठो जेको घणो ॻाल्हाईंदो आहे तलवार बि उहो ई हणंदो आहे, ऐं उहो बि पुठियां खां हणंदो आहे जंहिंमें ज़ख़्म थींदो आहे पर रतु न निकिरंदो आहे। त ईअं मां ज़िंदगी में इंसाननि खे जॾहिं परखियो आहे ऐं जॾहिं उन्हनि खां दूरि असां रहूं था तॾहिं ई मां जीअणु सिखियो। सो रिलेशन्स जा न सभिनी माण्हुनि सां प्रॉब्लम रहे। आई एम नॉट सेइंग द आई बिलीव न हिकिड़े माण्हू हिते ॾाढी मज़ेदार ॻाल्हि करे जिन सां हिकिड़ी जेका मूंखे ॾाढी उहा पंहिंजो पाण ते लॻी, त चवंदा आहिनि इहो बर जंहिंजो वॾो हूंदो आहे, जी विच आई एम डूइंग इट, आई एम फेसिंग इट बिकॉज़ आई एम डेड बिकॉज़ यू नो समवन हैज़ टू ब्रेक द चेन। को माण्हू हूंदो आहे शइ जेको लीड कंदो आहे, जंहिंमें हिकिड़ो वॾो उहो हूंदो आहे। आई हेट कंप्लेंट्स बिकॉज़ माण्हू ठीकु आहे, हर ग़लति माण्हू खे ग़लति कमु करण जी का जस्टिफिकेशन हूंदी आहे। जी सो तंहिंजे करे माण्हू थोरो ब्रॉडर स्पेक्ट्रम में सोचे न त वधीक सुठो आहे। बिल्कुलु। आई बिलीव की नो वन इज़ बैड बिकॉज़ कोई बि न चाचो या मामो तव्हांजा पुफियूं को ख़राबु न हूंदा, बसि उहे हिकु एक्सपेक्टेशन्स हूंदियूं आहिनि, उमेदियूं हूंदियूं आहिनि, हिक ॿिए ते न पवंदा आहियूं, इन करे उहे हिक ॿिए जे लाइ ख़राबु थी वेंदो आहे। पर हक़ीक़त जॾहिं ईंदी आहे न तव्हांजे अॻियां तव्हांजे लाइ हे छा थो चवे, दुनिया जो छा थो सोचे। जस्ट आई एम टेलिंग यू वन ट्रुथ, दुनिया जो वॾे में जेको ट्रुथ आहे, जेको बिट्रेल आहे न कॾहिं बि एनिमी तरफ़ न आयो आहे। तव्हां सम्झो था मुंहिंजी ॻाल्हि? जी हा, बिट्रेल कॾहिं इहे बि त कॾहिं मुंहिंजा एनिमी न हुया न। एनिमी तरफ़ न ईंदो आहे, बिट्रेल कॾहिं बि एनिमी तरफ़ न ईंदो आहे, बिट्रेल जो डिफरेंट हिकिड़ो जी हू हा। आहे। So life goes on. Because now, what is your strategy about like you are in a relationship? You are
How to maintain the healthy relationship? Do you have any idea? I just got married. It's about 4th June. Because you got married in 4th June, because you have been in a relationship like since 2 years, because you yes, said in earlier. I was not in a relationship, but yes, I was a good friend to him. I'm sorry, your question again? कि healthy relationship के maintain करण लाइ कहिड़ी कहिड़ी शयूं? Number one, the compromise करणो पवंदो आहे. Did you compromise the things? Compromise, yes, I did. Because Jinsar says so many things, because you don't wear this, you don't do this. Yes. Did you? No, he never do that. He never said this. वो चवंदा जेड़ी तू रही आए तू ओड़ी हुज. You can wear whatever you want. But what did you compromise then? Why you? I compromised so many things. Like I just want to know about the thing. अच्छा माण्हुनि जी okay sure. माण्हुनि जी ॻाल्हियूं. Family pressure, माण्हुनि जी ॻाल्हियूं ऐं society. ऐं जॾहिं असां शादी कई आहे त तॾहिं त मां नथी सम्झां मां कोई शादी खां पोइ कॉम्प्रोमाइज़ कयो आहे. हेल्दी रिलेशनशिप लाइ इहो ई आहे तव्हां पंहिंजी नियत में दिलि में हिकिड़े खे ई रखो ऐं साफ़ रखो पंहिंजे दिलि खे ऐं साबरीन अगरि तव्हां आहियो तव्हां इलाही कुझु खटे सघो था. तव्हां अगरि जिनसार खां इहो सुवालु कयो आहे त मूंखे छा एडवाइस ॾींदो त मां पाण खे बि इहो एडवाइस ॾींदमि त मां गुस्सो पंहिंजो ख़तमु करे छॾियां. छो जो जिनसार में बिल्कुलु बि गुस्सो न आहे. उहो कुझु बि मूंखे न चवंदो आहे. मां कॾहिं कॾहिं कुझु चई वेंदी आहियां त मां रियलाइज़ कंदी आहियां मूंखे न चवणु खपे. हिकिड़ो माण्हू तव्हां सां एतिरो सुठो आहे, साबरीन आहे, तव्हांखे हिकिड़ो लफ़्ज़ बि नथो चए त you also have no right to say a single word to him, right? Right. दिली रिश्ता ईअं हलंदा आहिनि. तव्हां पंहिंजे नेचर ते केतिरो compromise कयो आहे? I just because I know the things I am just asking. तव्हां पंहिंजो मथां केतिरो तव्हां जो न पंहिंजो पाण खे केतिरो चेंज कयो? 100% मां पाण खे चेंज कयो आहे. जी हाँ, 100%. हिकिड़ो लाडलो नंढड़ो ॿार ऐं हाणे ज़िम्मेदार थी करे सभु शइ पाण करणी आहे. मतिलबु तव्हांखे लॉन्ड्री पाण करणी आहे. नॉट ओनली माय फैमिली, इवन इफ यू टॉक अबाउट हिज फैमिली, त मां इलाही बर्दाश्त कयो. मर्द आहे न, मर्द जो हिकिड़ो पंहिंजो हिकिड़ो ओरा थिए थो. मर्द जूं पंहिंजूं ज़िम्मेदारियूं, पंहिंजा मसला, पंहिंजा मामला थी सघनि. बिकॉज़ आई डू अंडरस्टैंड, बिकॉज़ मां अंडरस्टैंड करे सघां थो शयुनि जी. औरत जूं ॿियूं ज़िम्मेदारियूं, औरत पंहिंजूं शयूं अंडरस्टैंड करे सघे थी न. बट तव्हांजे एंड खां जेके तव्हां चयो तव्हां पंहिंजो पाण ते कंप्रोमाइज़ कया, शयूं कयूं आहिनि त ऐं उनखे अलावा हाणे तव्हां सभु शइ पाण था कयो. लाज़मी सुबुह जो सवेल उथणो हूंदो, लॉन्ड्री करणी हूंदी, तव्हांजो किचन आहे, ब्रेकफास्ट आहे या लंच आहे या डिनर आहे, वाट एवर जेके सोशल रिस्पॉन्सिबिलिटीज़ आहिनि. नाउ डू यू फील के हाणे तव्हां कॾहिं धीउ हुयो, आज़ादु हुयो, धीउ हुयो ऐं हाणे पाण ज़ाल आहियो ऐं सभु शइ करण त हाणे माउ जो फील थींदो त उहो उन्हनि जे मथां केतिरी ज़िम्मेदारी वालिदनि जे मथां? हा, उहो त अम्मी खे सलाम आहे मुंहिंजी. 7 ॿार ईअं पाले अकेलो थी करे. अॼुकल्ह माण्हू हिकिड़ो ॿारु नथो पाले सघे. ऐं उनजे अलावा मूंखे इलाही मतिलबु सुठो लॻंदो आहे. एक्चुअली हाणे मुंहिंजी अम्मा बि जिनसार आहे, मुंहिंजो बाबा बि जिनसार आहे, मुंहिंजो भाउ, मुंहिंजो भेण, सभु कुझु मुंहिंजे लाइ एवरी रिलेशन इज योर जिनसार. लाइक डू यू रियली थिंक जेके कमेंट ॾियो था, डू यू थिंक तव्हां हिन ते बीह सघंदो तव्हां? डू यू थिंक दीज आर वेरी इंपॉर्टेंट कमेंट्स यू आर पासिंग? You need to think about it. Which comments? Overall, you are like praising some. मां बीह सघां थी तॾहिं एतिरे मां हुन सां ॻाल्हायां थी. अच्छा, बोल, वंडरफुल, सही, ठीकु आहे. ऐं इंशाल्लाह ईअं ई हुजे ऐं ईअं हुजणु घुरिजे. हाउ अबाउट द लाइक असां हमेशह पंहिंजे मुआशरे में न असां माउ खे त ॾाढो एप्रिशिएट कंदा ई कंदा आहियूं. बट वालिद साहब जो पीउ जो वॾो कैरेक्टर हूंदो आहे. बिलीव कयो तव्हां उहो शायदि हुन खां पुछी सघो था. उहो इट्स नॉट ईज़ी. बिल्कुलु, डेफिनेटली. हाउ अबाउट योर फादर? तव्हांजो फादर सां रिलेशनशिप कीअं रहियो आहे? बाबा, मां उहे सवेर तव्हांखे ॿुधायो त असांखे पुटनि वांगुरु हमेशह पालियो बाबा. आज़ादी बि ॾिनी ऐं जॾहिं का गाॾी वठी ॾिनी त बाबा खे एतिराज़ु कयो वियो त छोकिरियुनि खे गाॾी न वठी ॾियो, न हलाइनि. त बाबा चयो तव्हां पंहिंजे घर खे ॾिसो. मां जी न्याणी जेके आहिनि मुंहिंजो फ़ख़्रु बि आहिनि, मूंखे उन्हनि ते यकीन बि 100% आहे ऐं उहो यकीन मां बरक़रार रखियो आहे. मुंहिंजी भेणूं हुजनि, मां हुजां, माशाल्लाह मुंहिंजी 2 भेणूं UK में आहिनि. हाणे उहे पढ़नि थियूं हुते. बाबा हुननि खे सपोर्ट कयो, हुननि खे हुते मोकिलियईं. ऐं हाणे मुंहिंजी नंढी भेण बि वञे थी. त बाबा हमेशह सपोर्टिव रहियो आहे. ऐं मुंहिंजो हिकिड़ो भाउ आहे, इर्तिज़ा आहे. त असां 6 भेणूं ऐं उहो हिकिड़ो भाउ. त बाबा कॾहिं बि असां में को फ़र्क़ु न कयो आहे, कोई बि न. Still you guys are together and you guys are like ॾाढा लॻंदो तव्हां ॾाढी पाण में बॉन्डिंग आहे जेको ॾाढी बॉन्डिंग आहे तव्हांजी. प्यार तमामु घणो आहे असां में. रीज़न कहिड़ो रहियो आहे तव्हांजो? कहिड़ी तव्हांजी नर्चर रही आहे? तव्हां कहिड़ा मैसेजिस शुरू खां वठी पंहिंजे फैमिली तरफ़ां मिलिया आहिनि? बिकॉज़ तव्हां मैसेज मतिलबु मीन्स कि तव्हां हिकिड़ो थॉट, हिकिड़ो घर जो हिकिड़ो कल्चर हूंदो आहे न. जीअं तव्हां ॿुधायो त असांखे कॾहिं बि डिफरेंस महसूसु न थियो भाउ बि भेणुनि में. त इहो लाज़मी पेरेंट्स जे तरफ़ां शयूं ईंदियूं हूंदियूं. बिल्कुलु. पहिरीं ॻाल्हि त इहा त अगरि इंसान जी पॉज़िटिव सोच आहे न त न घर में झगड़ा थींदा, न ही कोई ॿी का शइ थींदी, न ई तव्हां सभिनी खां पहिरीं ॻाल्हि त तव्हां कंहिंजे ॻाल्हियुनि में न अचो.
ठीकु आहे, अगरि कोई तव्हांजी भेण लाइ का ॻाल्हि चए थो त हिन मूंसां हीअ ॻाल्हि कई त इहा ॻाल्हि तव्हां ॿिन्हिनि जे विच में हुई, हुनखे कीअं ख़बर पई, त मां उन ते मां ग़लति न सम्झंदमि, मां पहिरीं वञी डिस्कस कंदमि त हे ॻाल्हि हीअं थी आहे त हाणे हिन ते छा करणु खपे। त ॾिसो, हर ॻाल्हि जा ॿ रुख हूंदा आहिनि, ॿ पहलू हूंदा आहिनि। ज़रूरी न आहे त असांजी सोच जेको असांखे ॿुधाए थी त असां उहो ई सोचूं त उहा ई ॻाल्हि सही आहे। थी सघे थो जेका ॿी ॻाल्हि आहे जंहिंखे तव्हां नेगेटिव सम्झो था उहा एग्ज़ैक्टली पॉज़िटिव थी समटाइम सघे इट्स थी। इलाही दफ़ा ईअं थींदो आहे, इलाही दफ़ा ईअं थींदो आहे, इलाही खोड़ सारा माण्हुनि खे ईअं ग़लति सम्झंदा उहो सही हूंदो आहे, जी जेके हा, सही सम्झंदा उहो ग़लति साबित हूंदा बिल्कुलु। आहिनि। त बसि अगरि तव्हांजी सोच पॉज़िटिव आहे ऐं तव्हांजे हिक ॿिए में प्यारु आहे, अंडरस्टैंडिंग आहे, त मुंहिंजे ख़्याल सां रिश्ता हमेशह क़ाइमु रहंदा आहिनि। रिश्ता क़ाइमु रहंदा, ऐं मुंहिंजे सां कंप्रोमाइज़ सब्र सां ऐं शयूं ख़ामोशी सां खोड़ सारियूं शयूं मुंहिंजे हिसाब सां करे सघनि थियूं जी हा, ज़िंदगी में बिल्कुलु। ख़ामोशी सां कनि। सो लेट्स टॉक अबाउट यूअर सिंगिंग जर्नी। जी सो सिंगिंग जर्नी स्टार्ट कई तव्हां, ऐं मुंहिंजे हिसाब सां गाना बि कया खोड़ सारा, हा वरी तव्हां गाना कंदा हो, वरी गुम थी वेंदा हो, वरी हा गाना कंदा हो, वरी गुम थी वेंदा हो। हा सो हाणे छा प्लान आहे तव्हांजो, छा पिया कुझु प्लान्स आहिनि तव्हांजा? जी हा, बिल्कुलु आहिनि अल्हम्दुलिल्लाह। हींअर मतिलबु मुंहिंजे हस्बैंड ऐं मां हाणे इंशाल्लाह कमु शुरू How कंदासीं does it feel? सिंगिंग। It sounds very different. And you know, the way you are talking about you and your husband, And you're laughing, you don't even believe it till now। हा, I do मूंखे बि believe थोरो on this अजीब लॻंदो because आहे। when I'm seriously, but this is came on whatever it just feels so strange. You know, I hope you understand my point बिल्कुलु, because आई एम अंडरस्टैंडिंग। I I किरण I बि मूंखे इहो ई पई I चए। I I just like I live in a very different kind of जी हा, like world. त So हाणे sometimes, बसि मुंहिंजो मुड़ुसु सां ई मां yeah, कंदासीं। so very good. I do त understand. हाणे असां इंशाल्लाह जिन सां very एल्बम्स बि intelligent. कंदासीं गॾु, हाँ, ऐं गॾु श्री राग बि असांजो अचण वारो आहे इंशाल्लाह। KTN ते। सो म्यूज़िक जे हवाले खां लाइक हुनजो त हिकिड़ो वॾो कमु जी थियल हा, आहे, वॾी हिकिड़ी लर्निंग आहे, हुनजी बि जी हिकिड़ी हा, मज़ेदार क़िस्म जी जर्नी आहे ऐं ख़ूबसूरत जर्नी आहे, बिल्कुलु। एज़ ई सेड टू मी। जी त डू यू थिंक कि तव्हांखे बि वारे चैलेंजिस हूंदा, यू 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 रियली वांट टू बिकम अ सिंगर, यस आई वाकई डू। करणु चाहियो था पहिरियां ज़िंदगी में हुन एतिरो लेवल न ताईं? हुयो, उन्ही खां पोइ हाणे मूंखे पुख़्तो इहो इरादो मां कयो आहे, बाबा ऐं अम्मी जी ख़्वाहिश ज़रूरु पूरी कंदमि। त हाउ अबाउट लाइक मां हिकिड़ी शइ पुछणु चाहियां थो त हाणे तव्हां इंडिपेंडेंट थींदा ऐं सभु शयूं तव्हांखे ॿिन्ही खे ॾिसणियूं आहिनि, जी हा, लाइफ जा सभु एस्पेक्ट तव्हांजा, फाइनेंशियली स्टेबिलिटी, घर खे हलाइणु, सभु शयूं, डू आर यू रेडी फॉर दैट? यस आई एम रेडी एंड आई एम ऑन इट। ऐं माशाल्लाह असांजो तमामु घणो कुझु असां ज़िंदगी में कयो आहे, ऐं शायदि इन्वेस्टमेंट्स बि कयूं आहिनि जंहिंजो फ़ाइदो मिलण वारो आहे। इंशाल्लाह अल्लाह त कंदो। ई फाइनेंशियली कॾहिं बि मूंखे टेंशन न रही आहे, ऐं शादी खां पोइ त क़तन टेंशन न रही आहे। अलाह साईं जेको आहे न, उहो कॾहिं बि ख़ाली पेट न सुम्हारे, ऐं कॾहिं पाणी जी कमी न थिए असांखे महसूसु, त मुंहिंजे ख़्याल सां ईअं ई लाइफ हलंदी रहे त सुठी ॻाल्हि आहे। घणियूं ख़्वाहिशूं ऐं घणो कुझु सोचणु जेको आहे न, इंसान खे पाण पोइ हिते छॾींदो आहे, पर जेको इंसान न चाहींदो आहे उनखे ई मिलंदो आहे। हा, फाइनली यू रियलाइज इट, जी इट्स अ वेरी यू रियलाइज इट, जी, रियलाइज आई डू रियलाइज़। सो बहरहाल असां इन म्यूज़िक ते बि कचहरी कंदासीं, हाल वाल कंदासीं, ऐं बाग सां ॾाढी सुठी कचहरी थियण वारी आहे, ऐं मां चाहियां थो त असांजूं जेके न्याणियूं आहिनि उन्हनि जी जेकॾहिं अप्रोच ईअं आहे ऐं शयुनि खे सुठे तरीक़े सां अंडरस्टैंड कनि थियूं त विच इज़ अमेज़िंग, ऐं इन तरीक़े सां सोचणु घुरिजे, ऐं डिसीजन जेको खणो था उन ते एक्ज़ैक्टली तव्हां उन ते बीहो, ऐं विच इज़ अमेज़िंग। सो हिकिड़ो ब्रेक वठंदासीं, काॾे न वञो, राजू सां गॾु। वेलकम बैक। अॼु बाग सां गॾु आहियूं, ख़ान साहब बाग सां, ख़ान साहब बि चवंदो आहियां बिल्कुलु। कीअं ख़ान साहब। सो बहरहाल सुठी ॻाल्हि आहे, ॾाढो सुठी कचहरी थी तव्हां सां, जी ऐं हा, आई होप की तव्हां म्यूज़िक खे फॉलो कंदो, ऐं हिते KTN ते बि शो कयो पिया जी तव्हां, ऐं आई बिलीव की स्टार्ट थियण वारो हूंदो जल्दी, इंशाल्लाह, बिल्कुलु। ऐं म्यूज़िक सां तव्हांजो हाणे आहे, तव्हां जिन सार अची वियो त म्यूज़िक त तव्हां वटि हाणे हा बिल्कुलु, तव्हांजे म्यूज़िक घर जी में बहार ई बहार आहे। 24/7 तव्हां म्यूज़िक ई म्यूज़िक हूंदो। जी हा, सो शाइरी बि कंदी आहियां, कंपोज़िशन बि, कोई शाइरी पाण कयो था? हा, कोई कंपोज़िशन वणंदी आहे दिमाग़ खे, त पोइ जिनसार खे मां चवंदी आहियां त हिन खे अगरि ॻाइजे त उहो पोइ जॾहिं मूंखे एप्रिशिएट कंदो आहे, पोइ मूंखे लॻंदो आहे हा वाक़ई मां करे सघां थी। करे सघो था, पोइ कुझु ॿुधायो भला, अॼु मौक़ो बि आहे, मुनासिबत जी आहे त ज़रूरु। बाग अच्छा, उस्ताद बुखारी जो कलाम आहे, ऐं जेको मां पाण ॻायो आहे, मुंहिंजो पंहिंजो ई गानो आहे, पर लिखियलु उस्ताद बुखारी जो अच्छा आहे, अच्छा, त उहो मां तव्हांखे ॿुधायां थी। श्योर सर, बिल्कुलु। अॼु जेको इहो गानो वाहिद आहे जेको मां अम्मी सां गॾु आख़िरी हिन जी वीडियो शूट कई हुई, त अम्मी मूंसां गॾु हुई, अच्छा, त इहे गानो दिलि जो बि ॾाढो वेझो आहे मुंहिंजे। बिल्कुलु सो श्योर।
सोहणा टिक बर साथ पई वसदी टिक टिक मेरा सोहणा टिक बर साथ पई वसदी हो बर साथ पई वसदी Wow, that's Thank you, thank you. thank you. सुठो पिया ॻायो था ॾाढो. Thank you so much. लाइक जिन सां तव्हां महिनत कयो पिया सुठी ॻाल्हि आहे. जी. ऐं आई होप के सुठी सुठी कंपोज़िशन सुठी शयूं कंदव ऐं हिते इंशाल्लाह, कामयाबु थींदो. इंशाल्लाह. असां वटि हिकिड़ो ॿियो सेगमेंट आहे मेमोरीज़ जी. एंड वी विल शो यू द पिक्चर्स कॾहिं कीअं किथे कीअं. जी. सो आई डोंट नो कहिड़ियूं पिक्चर्स आहिनि कीअं कढियूं आई रियली डोंट Okay. नो. सो प्लीज़ हिट द मेमोरी सेगमेंट. ओह वाओ दैट्स कूल. मुंहिंजी माता अम्मी घर में अम्मी जे वञण खां 2 हफ़्ता पहिरियां जी पिक्चर आई अच्छा अमी सां गॾु. जी हाँ. ओके नेक्स्ट. हा मुंहिंजा Wow, नाना that's cool. ताजिल बेवस ऐं मुंहिंजी नानी हा. ऐं मुंहिंजे ख़ाला आहिनि ऐं मुंहिंजे ई अकीके जी तस्वीर आई आहे. अच्छा अकीके ते जी हा. ओ मूंखे शेख हयास बि हुते हुया जंहिं मुंहिंजो नालो रखियो हुयो. अच्छा शेख है साहब नालो रखियो जी तव्हांजो हा. अथव. ओह वाह वॾी ॻाल्हि आहे यार. ये त केॾो टाइम मुंहिंजी केॾी नानी मेमोरी. खे नाना खे अल्लाह जन्नत नसीब करे. आमीन आमीन. सो व्हाट वंडरफुल पिक्चर यार. नेक्स्ट. हु इज ही? ही रिसेंटली आहे थर विया हुआसीं त मुंहिंजी भेण मां ऐं मुंहिंजा हस्बैंड जिन सां विया हुया त ॾाढो मज़ो आयो. असां 2 ॾींहंनि लाइ वियासीं पर हफ़्तो रही आयासीं. वेरी अमेज़िंग वेदर. ओके नेक्स्ट. ऐं मुंहिंजो भाउ आहे अच्छा, माशाल्लाह, मुंहिंजो जो प्यारो भाउ इर्तिज़ा ऐं मुंहिंजी भेणूं आहिनि. किथे आयो तव्हां? मां त हितां ब्लैक में बीठी आहियां. मुंहिंजी जेका वॾी भेण आहे उहा मूंसां गॾु बीठी आहे. मुंहिंजी लाडली जेका नंढड़ी भेण आहे सोनिया उहा हिन साइड बीठी आहे. अच्छा हिते पहले ओके नेक्स्ट. वाओ दैट्स तव्हां हाणे महिरबानी की तव्हां हस्बैंड हा. जी हा इहा हाणे जी थर जी आहे मिठी में असां गेस्ट हाउस में रहियासीं. ओके त निकिरूं पिया नगर पार्क करण लाइ. ओके नेक्स्ट. ही आहे अल्तित फोर्ट हुंज़ा जी. Oh, no, Hunza is असां गॾु amazing. जेको लास्ट ट्रिप हुयो तॾहिं जी आहे. अच्छा हुंजा. 3-4 साल पहिरियों. ओके नेक्स्ट. ही असां हर रमज़ान में मां कंदी आहियां इफ़्तारी जी दावत कंदी आहियां त तॾहिं जी आहे इफ़्तारी जी. अच्छा सही 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 सही. नेक्स्ट. ही भी हुंज़ा जी पिक्चर आहे ऐं अम्मी सां मुंहिंजो इलाही मां अम्मी सां गॾु इलाही ट्रिप्स कया आहिनि. मुंहिंजी भेणूं हुजनि न हुजनि हा, travel. असां इलाही ट्रैवल कंदा हुआसीं मायूं. ओके नेक्स्ट. बाबा अम्मी ऐं मां वेठा आहियूं. ही हिते जी आहे ज़हीर मिर्ज़त या मुंहिंजी पिक्चर कढी हुई Okay. ऐं प्रोग्राम कंदी हुयमि तॾहिं. अच्छा प्रोग्राम ओके नेक्स्ट. ही
मॉर्निंग शो कंदी हुयमि जेको अच्छा, ज़ू में मां कयो हुयो त मुंहिंजे दोस्त मूंसां गॾु हली हुई। ओके नेक्स्ट ये 14 अगस्त जो प्रोग्राम आहे जेको मां ट्रांसमिशन कई हुई लाइव। हाँ, ताहिर भाई बि बीठा आहिनि, अलाह ताहिर जन्नत ताहिर नसीब साहब करे। वॾी ॻाल्हि आहे, अलाह साईं हुनखे जन्नत में जाइ ॾे, आमीन। वॾो बहितरीनु डायरेक्टर आहे हाँ उहो, बिल्कुलु। सुठो इंसानु यार। ओके नेक्स्ट ही बुंजा आहे हुंजा में ही बिल्कुलु। नेक्स्ट ही हाणे जी आहे मतिलबु। इहो रिसेंट आई है जी हाँ, Recent? 2 years पहिरियां। अच्छा नेक्स्ट हे बाबा आहिनि मुंहिंजा, जी, जी। बाबा ई मां हुते नारायण जी आहे इहा अच्छा पिक्चर। नारायण ओके नेक्स्ट ओ वाओ जी। अच्छा इहो मैडम सां बि तव्हांजो ॾाढो सुठो एक्सपीरियंस रहियो, मैडम सां तव्हांजी मुलाक़ातूं रहियूं आहिनि न? जी हाँ, मैडम आबदा परवीन मुंहिंजे नाना ताजुल बेवस जा खोड़ सारा कलाम ॻाया आहिनि हाँ। ऐं मुंहिंजे नाना जे घर में तमामु घणो वक़्तु गुज़रियो आहे मैडम जो। अच्छा मतिलबु हिकिड़ी फैमिली ई रही आहे, हिननि जी सही। धीअरूं मुंहिंजी अम्मी जी दोस्तूं बि आहिनि। ऐं मैडम सां पोइ छा कन्वर्सेशन रही तव्हांजी, तव्हां ऐं मैडम जी कन्वर्सेशन? उन्हनि मूंखे दुआ बि ॾिनी आहे ऐं उहो जॾहिं बि चवंदा आहिनि इस्लामाबाद अचो त पहिरियां मुंहिंजे घर तोखे अचिणो आहे अच्छा, लाज़िमी। वाह। त तमामु सुठी ऐं रूहानियत कचहरी रहंदी आहे। मैडम त वॾी ॻाल्हि आहे, मैडम बेशक। त ईअं तव्हां सां वाओ अमेज़िंग नेक्स्ट ही 14 अगस्त ही बि तमामु पुराणो जॾहिं मां नंढड़ी हूंदी हुयमि हा बिल्कुलु तॾहिं जी आहे। ओके नेक्स्ट ख़तमु ही त हींअर जी थी लॻे। ये देनी लगे बिल्कुल अच्छा कुछ मेमोरीज उन लगे तो कुछ हो कई वठ सो बाक़ ओवरऑल कीअं मीडिया में टोटल तव्हांखे घणो टाइम थियो? टोटल 16-17 इयर्स। इन पार्ट 16 ईयर तव्हांखे ख़बर आहे जेल में जेको उमिरि कैद जी सज़ा 14 साल हूंदी आहे? अच्छा हा मां मतिलबु वॾो 14 कैदी आहियां साल न। मानो कन्वर्ट कंदा आहिनि डे एंड नाइट त 28 इयर्स थींदो आहे। पोइ इन जॻह तव्हां खां हिकिड़ी शइ पुछणु चाहियां त भाउ खे हिननि 15-16 सालनि में छा सिखियो आहे मीडिया मां? व्हाट डिड यू लर्न? मीडिया मां कहिड़ी शइ सिखी आहे? मीडिया मां तमामु कॉन्फिडेंस सिखियो आहे हिकु त ऐं मीडिया मां माण्हुनि खे सुञाणण जी जेका तौफ़ीक़ मिली आहे मीडिया मां मिली आहे ऐं जिनसार बि तव्हांखे मीडिया में मिलियो आहे? बिल्कुलु मीडिया जी तॾहिं मां थोराइती आहीं, KTN जी थोराइती आहियां। अच्छा त KTN में हूअं त जिनसार खे मां 8-10 साल पहिरियां सुञाणींदी हुयमि, मतिलबु ऑन एंड ऑफ मुंहिंजे शोज़ ते बि ईंदो हुयो, पर जेका मुलाक़ात थी रिसेंटली जॾहिं एंटी भाई हुया हिते त असांजी मुलाक़ात थी, पोइ उन खां पोइ वरी असांजी अच्छा शो में तव्हांजी मुलाक़ात थी? जी हाँ त KTN जी तरफ़ां त KTN द रीज़न बिकॉज़ यू गाइस आर हियर। जी अच्छा ॿी कहिड़ी शइ मीडिया मां कहिड़ी शइ सिखी आहे तव्हां? मीडिया मां ॿियो तमामु घणो कुझु सिखियो आहे। मां थोरो एक्सपीरियंस शेयर कयो। जी एक्सपीरियंस मीडिया में ॾिसो पहिरियां मां लाइव अचण खां कतराईंदी हुयमि, मूंखे डपु लॻंदो हो त ताहिर आराइन जेके आहिनि मुंहिंजा इलाही सपोर्टर रहिया आहिनि उहे, मतिलबु डायरेक्शन में उन्हनि मूंखे तमामु सपोर्ट कयो। मां लाइव आयमि मीडिया में, मूंखे म्यूज़िक जो रुझान मिलियो आहे, मूंखे मुंहिंजी एंकरिंग खे इलाही मतिलबु माण्हुनि पसंदि कयो। त मीडिया मूंखे इलाही कुझु ॾिनो आहे, मूंखे प्यार बि ॾिनो आहे ऐं तॾहिं त ॾिसो हींअर ताईं मां मीडिया जी जान छॾी न आहे। न छॾी मीडिया तव्हांजी बि जान न छॾी आहे, त हाणे त तव्हांजो वरी कंप्लीट हाणे त प्रॉपर तव्हां प्रॉपर ई सभु शयूं कंदा रहंदव, अॻिते बि प्लान ईअं जिन सां तव्हां गॾिजी करे तव्हां कमकार कंदो ऐं तव्हां मीडिया में फुल टाइम कमु करण जो प्लान आहे तव्हांजो? जी हा बिल्कुलु, मीडिया में असां फुल टाइम ई ईंदासीं सिंगिंग जे हवाले सां जेको बि। अच्छा टोटल हाणे एज़ अ सिंगर ई तव्हां शयूं जेको कंदव? जी हा। व्हाट इज़ द प्लान्स लाइक वी जस्ट वांट टू नो कि नेक्स्ट 4-5 सालनि में को प्लान कयो आहे? जीअं पुछणु चाहियां त यार 5 सालनि खां पोइ बाग़ किथे हूंदी? एनी प्लान? प्लानिंग ॾिसो बिल्कुलु थींदियूं आहिनि, पर कुदरत में जेको लिखियलु हूंदो आहे उहो ई थींदो आहे। त मां इहो प्लान कंदी आहियां, इहो दुआ कंदी आहियां अलाह खे त जेका बि मां कोई क़दम खणूं असां ॿई गॾिजी या कुझु बि कयूं त उहो असांजे लाइ हुन में बहितरी हुजे, न कंहिंजो नुक़सानु हुजे, न कंहिंजी दिलि आज़ारी थिए, न कंहिंखे असां कंहिंजी ज़िंदगी खे कोई असां अफेक्ट कयूं। त असां जेको बि कयूं इनशा असां इहो ई सोचियो आहे फ़िलहालु त असांखे सिंगिंग में अॻिते वधिणो आहे। त जिनसार त माशाअल्लाह इलाही सिखियलु बि आहे, बाक़ी मुंहिंजे सिंगिंग में आलाप ॾोहिड़ा ऐं क्लासिकल नीम क्लासिकल इहे सभु सिखिणो आहे त तमामु ज़रूरी आहे। वठंदा तव्हां हुन खां? जी हा बिल्कुलु उस्ताद ऐं शागिर्द वारो सीन हा हूंदो ॼण बिल्कुलु वॾी ईअं ई वॾी आहे। सही आहे न, उस्ताद शागिर्द दड़का बि ॾींदो आहे? जी हा ईअं ई आहे। मुंहिंजी नानी ऐं अम्मी ॻाल्हि कंदी हुई त जॾहिं मैडम आबदा परवीन खे हुननि जा हस्बैंड रियाज़ कराईंदा हुया त हुननि खे वॉशरूम जी बि इजाज़त न ॾींदा हुया, एतिरी हुननि ते मतिलबु सख़्ती बि रखंदा हुया, हुनखे प्यार बि ॾींदा हुया। त मां जिनसार खे इहे मिसालूं ॾींदी आहियां त तव्हां भले हो मूंखे कतराईंदा आहिनि कोई दड़को ॾियण खां या छा, त मां ॾाढी नाज़ुक दिलि जी बि आहियां, मां रोई ॾींदी आहियां। त इन शइ में जेको आहे मां चवंदी आहियां मूंखे दड़का बि ॾियो
मूंखे बसि वॉशरूम लाइ न रोकजो, बाक़ी दड़का बि ॾियो त मां करे ऐं न तव्हां केतिरा श्योर आहियो तव्हां हिननि शयुनि ते ओवरकम करे वेंदो, तव्हां सिंगिंग सिखी वेंदव? तव्हांखे छा थो लॻे, तव्हांजी इनर साइड छा थी लॻे? मूंखे एतिरो कॉन्फिडेंस आहे त मुंहिंजो हिकिड़ो गानो आयो हुयो जेको मां 5 ज़बानुनि में कयो हो, बलोची, पश्तो, सिंधी, पंजाबी ऐं उर्दू। उहो मां तव्हांखे शेयर कंदमि, तव्हां ज़रूरु ॾिसजो। उहो मुंहिंजे लाइ ॾाढो ॾुखियो हुयो, त उहो बि मां करे वियमि, त इनशाला मां करे वेंदमि, हे बि करे वेंदमि। त हाउ अबाउट द म्यूज़िक जा ट्रेंड्स चेंज थी विया आहिनि, म्यूज़िक चेंज थी वियो आहे, म्यूज़िक जो पैटर्न चेंज थी वियो आहे, इवन वीडियोज़ खोड़ सारो कमु आहे। डू यू थिंक इन वॾी कॉम्पिटिशन जे दौर में यू गाइज़ आर कहिड़ी स्ट्रगल तव्हां कंदा जो कम से कम मार्केट खे तव्हां कैप्चर कयो? इन जे लाइ हिकिड़ी सोच हुजणु ज़रूरी आहे हिकिड़े सिंगर में, त अॻिलो माण्हू छा ॿुधणु थो चाहे, कहिड़ी शइ में उहो अट्रैक्ट थींदो, इहा हिकिड़े सिंगर खे ॼाण हूंदी आहे त कहिड़ी शइ माण्हू ॿुधे थो उनखे कामयाबु करे थो। त असां इहे शयूं डिस्कस बि कंदा आहियूं ऐं असां इलाही प्रोजेक्ट जेके आहिनि असांजा जेके इनकम्पलीट आहिनि ऐं तमामु घणियूं हुनजी बि शायरियूं आहिनि, मुंहिंजी बि आहिनि जेके असां रजिस्टर में रखियूं आहिनि। अॻिते वञी असां इनशाला ट्रैक्स बि ठाराईंदासीं हुननि जा। ऐं तव्हां ओवरऑल सभिनी म्यूज़िक ते नज़र रखंदा आहियो त मार्केट में हले छा थो, कहिड़े क़िस्म जो म्यूज़िक हले थो? वक़्त सां गॾु हलण जे लाइ करिणो पवंदो आहे, त बिल्कुलु रखंदा आहियूं, पर असां पंहिंजी जेका जीअं मार्केट में तमामु बेसुरा बि सिंगर हलनि था ऐं कुझु बि ॻायो त उहो कामयाबु थियनि था, असां बिल्कुलु उहे शयूं न ॻाईंदासीं। असां सुठी शइ ॻाईंदासीं। हा, उहे हलनि था त सिर्फ़ु 2-3 महीना, उन खां पोइ वरी उन्हनि जी सुञाणप बि न हूंदी आहे। त सुठी शइ माण्हू ॻाए थो त उहा अॻिले माण्हू खे वणे थी अगरि, त पूरी ज़िंदगी तव्हां कॾहिं बि ॿुधंदव तव्हां बोर न थींदव। एक्ज़ैक्ट हुन ते ॻाल्हाए चुकासीं, ऑलरेडी अॻु में ॻाल्हाए थो, पर हाउ अबाउट द कॉम्पिटिशन, फीमेल कॉम्पिटिशन जो घटि आहे असां वटि हिकिड़ो, मर्द लाइ कॉम्पिटिशन इलाही वधीक आहे, त फीमेल कॉम्पिटिटर्स आहिनि, हाउ डू यू सी देम? उहो कीअं पियो लॻे तव्हां? अच्छा, हर कोई मतिलबु सुठो कमु करे पियो पंहिंजी जॻह ते, बाक़ी मां इहो ई चवंदमि त पाण खे एतिरो ओवर कॉन्फिडेंस न सम्झो। अगरि तव्हांखे सिंगिंग अचे थी, अगरि तव्हांजो नालो थियल आहे, त इन जो मतिलबु इहो न आहे त तव्हांखे पूरी म्यूज़िक अचे थी। तव्हां अगरि पंहिंजे नेचर में, जीअं मैडम आपदा परियूं आहिनि, निवृत बि आणियो, न्याज़बंदी आणियो, थोरो पोलाइटली हलो ऐं तव्हां शयुनि खे एतिरो, जी हा, ईअं न सम्झो त तव्हांखे हर शइ जो रुझान आहे। पाण खां वधीक अगरि जंहिं कंहिंखे सम्झो आहे त मुंहिंजो न आहे ख़्यालु उहो कामयाबु वधीक करे सघंदो आहे। तव्हांखे कमेंट्स कीअं मिलंदा आहिनि तव्हांजी फर्टिलिटी या तव्हांजी फीमेल जेको आहे सिंगर्स जॾहिं तव्हांखे ॿुधनि थियूं, या तव्हां उन्हनि जे बारे में तव्हां कमेंट्स कहिड़ा ॿुधंदा आहियो जेके तव्हांजे बारे में हूंदा आहिनि, त यार छा कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे, हिनखे सिखणु घुरिजे, कमु करणु घुरिजे, या कीअं छा चवंदा आहिनि, उनजी कमेंट्स छा हूंदा आहिनि तव्हांजे बारे में? अच्छा, उहे जेके मूंखे कमेंट्स पवंदा, जनरली ख़बर पवंदी आहे न फलाणे जीअं हिक ॿिए जा कमेंट्स हूंदा आहिनि। मुंहिंजे त तमामु सुठी दोस्तूं बि रहियूं आहिनि सिंगिंग में, पर शादी खां पोइ अलाए छो मूंखां ईअं हली वियूं आहिनि ॼणो कॉन्टेक्ट में न हूंदो न तव्हां ईअं। कॉन्टेक्ट बि रहियो आहे। मुंहिंजी हिकिड़ी तमामु सुठी दोस्त रही आहे, मां हुनजो नालो त न खणंदमि, पर मां ॾाढो खिलंदी आहियां उन जी हरकतुनि खे ॾिसी, त मां अहिड़ो कहिड़ो ॾोह करे छॾियो आहे त तव्हां बिल्कुलु ईअं आउट ऑफ कॉन्टेक्ट थी विया आहियो। ऐं हिकिड़ी जेलिसी बि हूंदी आहे। हा, लेट्स टॉक अबाउट द जेलिसी फैक्टर ॾाढो घणो आहे। बसि जेलिस आहे त अलाह तव्हांखे हिन साड़ में ख़ुशि रखंदो। तव्हांखे लॻंदो आहे तव्हां ते माण्हू जेलिस थियनि था? खोड़ सारा माण्हू थींदा आहिनि, छोकिरियूं बि थींदियूं आहिनि, ऐं हाणे जॾहिं खां शादी थी आहे त खोड़ सारा मैसेज ईंदा आहिनि फेसबुक ते बि या टिकटॉक वग़ैरह ते कॉमेंट्स ईंदा आहिनि। मां ॾिसी बसि खिलंदी आहियां, मां चवंदी आहियां छॾो बसि। छा कमेंट्स ईंदा आहिनि? कॉमेंट्स मोस्टली असांजे कपल ते ईंदा आहिनि, त मतिलबु तव्हां एतिरो चिपकी पिक्चर छो था कढायो, अड़े ज़ाल मुड़ुसु आहियो, हाणे त कढाए सघूं था, ऐं जिनसार जो वज़न एॾो घटि छो थी वियो आहे। मतिलबु मुंहिंजो मुड़ुसु जीअं मूंखे सुठो लॻंदो, मां उनखे उअं ई रखणु चाहींदमि। त माण्हुनि जो इन शइ में कोई न हुजणु खपे। हा, त इहे शयूं जेके आहिनि मूंखे थोरो हर्ट कंदियूं आहिनि, पर पोइ मां सोचंदी आहियां त ठीकु आहे, मसइलो न आहे, अलाह साईं गॾु आहे, ॿियो छा खपे। बिल्कुलु, हिन ते बिल्कुलु कचहरी कंदासीं ऐं खोड़ सारी कचहरी थींदी। उन खां पोइ हिकिड़ो लास्ट ब्रेक आहे ऐं बाग खां गाना बि ॿुधंदासीं। अलाह हिकिड़े ब्रेक ॾे, ब्रेक खां पोइ वापसि कचहरी कंदासीं। सो डोंट गो अवे, वी विल बी राइट बैक। Welcome back, viewers. Welcome back to show. So, Bak, now you are back
आई बिलीव के घणनि सालनि खां पोइ तव्हां बैक आहियो मीडिया में उहा ई ॻाल्हि मां ॿुधाईंदमि मम्मी खां पोइ मां मीडिया में आई न आहियां बिल्कुलु बि उन मुंहिंजो खां दिलि अॻु बि त न नथो हुयो करे आई बिलीव सॉरी उन खां अॻु बि न हुयो तव्हां शायदि न उन खां अॻु में मां ऑन एंड ऑफ हा ऑन एंड ऑफ हुयमि हाणे असांजो कंटिन्यू आहे मूंखे यादि आहे हिकिड़ो कोई थीम सॉन्ग हुयो उन ते ई उनखे इलाही टाइम थी वियो आहे हा मां ऑन एंड ऑफ KTN जी मूवीज़ जा बि टेलीफिल्म जेके हुयूं उन्हनि जा गाना कया आहिनि इलाही ओह ऐं इलाही मां ऑन एंड ऑफ सॉन्ग्स कंदी रही आहियां ट्रैक्स ऐं मुंहिंजो पंहिंजो यूट्यूब ते जेको चैनल आहे मां उन में इलाही रखंदी अच्छा आहियां डिजिटल कयो पिया कनि जी हा डिजिटल केतिरो तव्हांखे केतिरा सब्सक्राइबर आहिनि जेको ख्या पियो हले मुंहिंजो जेको पंहिंजो हिकिड़ो गानो आयो मां दुबई में उहो शूट करायो त मूंखे उन में कंपोज़ बि मां पाण कयो शाइरी बि मां पाण कई त मां हाणे व्लॉग्स बि ठाहींदी आहियां थर जो बि व्लॉग ठाहियो आहे इंशाल्लाह कुझु ॾींहंनि में मां ऑन एयर कंदमि त मूंखे मज़ो ईंदो आहे इहे सभु शयूं करण में पोइ वरी एॾो सुठो फीडबैक मिलंदो आहे ऐं बसि उन ते आहियां आई एम ऑन इट यू आर ऑन इट सो वेरी वंडरफुल सो व्लॉग बि कयो पिया ऐं जेको आहे म्यूज़िक बि कयो पिया ऐं शाइरी बि कयो पिया कंपोज़िशन बि कयां पई कंपोज़िशन बि कयो पिया त ॿियो को कंहिंजे लाइ कुझु बचायो न कुझु ॿियो न कंहिं ॿिए जी जॻह छो हुजे उहो बि मूंखे अचे न सभु शयूं तव्हां मतिलबु सभु शयूं किथे करे हिकिड़ी शइ में मास्टर हुजणु घुरिजे न काई बि शइ ॾिसो क्वालिटीज़ त इलाही हूंदियूं आहिनि न इंसान में पोइ उहो किथे यूज़ करे थो किथे नथो करे मां जिथे ज़रूरत हूंदी मां उते योर बेस्ट क्वालिटी यू थिंक एज एन आर्टिस्ट यू थिंक आई हैव वेरी बेस्ट क्वालिटी जेका ॿिए कंहिंमें बि न आहे यू हिकिड़ो हूंदा आहिनि न जीअं मां चवां त यार ठीकु आहे मां हीअं करे सघां यार मूंखे हीअं लॻंदो हीअं मां बहितर करे सघां वट इज़ योर बेस्ट क्वालिटी एज अ सिंगर एज़ अ सिंगर मुंहिंजी बेस्ट क्वालिटी इहा आहे त अगरि मूंखे कोई क्लासिकल ठुमरी या कुझु ॾिनो वञे प्रैक्टिस करण लाइ त मां उहो 2 ॾींहंनि में मतिलबु करे वेंदी आहियां सीरियसली ऐं मुंहिंजो हिकु आयो हो छनन छनन पायल छमके नेण नशीलनि मां मधु छलके इहो मूंखे उस्ताद बादल राई करायो हुयो इहो मां 2 ॾींहंनि में कयो हुयो आई एम नॉट प्राउड ऑफ माई सेल्फ माण्हू खे पूरी प्रैक्टिस करणु खपे पर जेका शइ मूंखे ॾिनी वेंदी आहे उहा मुंहिंजे ज़हन में वेही रहंदी आहे ॾाढो जल्दी ऐं उहो तव्हां सही तरह करे वेंदा यू थिंक तव्हां हुनखे सही तरह ओवरकम कंदा दिस इज़ बेस्ट थिंग इन यू यू थिंक वट इज़ द वर्स्ट थिंग इन यू यू थिंक पीपल सेज द वर्स्ट थिंग वर्स्ट थिंग कहिड़ी आहे मुंहिंजी बी ऑनेस्ट प्लीज़ हा अच्छा वर्स्ट थिंग तव्हां सिंगिंग में पुछो था या वॉट एवर यू थिंक कि मां ओवरऑल जेनरिक मां शॉर्ट टेम्पर्ड आहियां इहो मुंहिंजी वर्स्ट थिंग आहे मतिलबु मां बर्दाश्त न करे सघंदी आहियां का ग़लति शॉर्ट टेम्पर त ॾाढी ग़लति शइ आहे इहा इहा ॾाढी ख़राबु बुरी शइ आहे बिल्कुलु शादी खां पोइ इलाही साबरीन थी आहियां पर बसि हिकिड़ी शइ मूंखे जेका ग़लति ॻाल्हि अगरि मां ॿुधंदी आहियां पंहिंजे बारे में या कुझु बि या केर बि मूंखे कुझु का बि ग़लति ॻाल्हि चवंदा मूंखे उहा बिल्कुलु How about the how about the friends? How about the friend circle? How was your experience with the friends? अच्छा मां दोस्त घणा रखिया न आहिनि छो जो मुंहिंजी दोस्तूं मुंहिंजी इलाही फ्रेंड्स रहियूं आहिनि छोकिरियूं दोस्तूं जी हा पर मां रखियूं न आहिनि फ्रेंड्स जो ज़ोन छा हूंदो आहे अच्छा दोस्तूं बि तेसि ताईं तव्हां सां गॾु आहिनि जेसि ताईं हुननि जो मुफ़ाद तां में आहे ऐं मुंहिंजियूं घटि दोस्तूं रहियूं आहिनि मां मतिलबु इलाही सोशल न आहियां त कचेरी में या छोकिरियुनि में हुजण जो छो जो अलाह साईं मूंखे 6 भेणूं ॾिनियूं मुंहिंजी जेके ख़ाला आहिनि उहे बि यंग एज जूं आहिनि त असां हमेशह पाण में रहिया आहियूं कोई बर्थडे सेलिब्रेशन थी वई पार्टी थी वई बसि पाण में असां घर जी जेकी छोकिरियूं आहिनि लाइक सभु माण्हू पाण में 5-6 भाइर भेणूं छा डिस्कस कंदा हूंदा लाइक व्हाट इज द गॉसिप असां इलाही ईज़ी रहंदा आहियूं डू यू डू गॉसिप्स नो आई डोंट डू गॉसिप्स आई श्योर यू रियली आई डोंट डू मूंखे जेको वञा मां साम्हूं चई ॾींदी आहियां गॉसिप्स त पोइ असांजे लाइ माण्हू कंदा आहिनि असां यू वन पीपल गॉसिप्स तव्हांजे बारे में कंदा आहिनि द व्हाट शी इज डूइंग जी ऐं छा पियो थिए गॉसिप्स जेके आहिनि न उहे आउट ऑफ जेलसी थींदियूं आहिनि बट हाउ बट सम टाइम तव्हांखे न तव्हांजा दोस्त ज़रूरत हूंदा आहिनि लेकिन लाइफ में असां लाइफ में कॾहिं कॾहिं तव्हांखे हिकु दोस्त ज़रूरी आहे जेको ज़िंदगीअ में त तव्हां जंहिंसां पंहिंजा को शेयर ॾुख सूर कंदा हो लाइफ में कॾहिं उहा त अम्मी दोस्त रही मुंहिंजी ऐं हाणे मुंहिंजी भेणूं दोस्तूं आहिनि उन्हनि सां हर शइ डिस्कस कंदी आहियां ॿियो मुंहिंजो जेको जिनसार अली समूह आहे हस्बैंड उन सां मां हाउ अबाउट लेट्स टॉक अबाउट दिस लास्ट ब्रेक में अच्छा पीस ऑफ एडवाइस सेगमेंट आहे रेडी आहे त प्लीज हिट द पीस ऑफ एडवाइस सेगमेंट अच्छा द सेम व्हाट यू वांट टू से अबाउट द मैडम अच्छा अब्दा परीन साहब लाल साहिब लाइ छा चवणु चाहींदो अच्छा हिननि जी हिकिड़ी पंहिंजी दुनिया आहे अगरि हिननि सां गॾु तव्हां वेठा आहियो तव्हां उते हूंदा ई न आहियो एग्जैक्टली मां गॾु रहियो आहियां बिल्कुलु त बसि तमामु वॾो नालो त आहे पर तमामु वॾी रूहानी शख़्सियत आहिनि माशाल्लाह हिन मां कहिड़ी शइ तव्हां पिक कई आहे या पिक करणु चाहींदा पिक करणु चाहींदमि मां हिननि जा सुर आलाप ॾोहिड़ा ऐं इहे सभु मां अगरि थोरो बि फॉलो कयां त मूंखे इलाही सुठो रिस्पॉन्स मिली हाउ अबाउट द स्पिरिचुअलिटी जेकॾहिं इहा आहे त उन तरह जी जी हा स्पिरिचुअलिटी जो शायदि 1% मूं में बि हुजे उहो
वॾी ॻाल्हि आहे या वो नेक्स्ट इहे सम्झण बि जेको आहे न हिकिड़ो स्पिरिचुअल माण्हू ई सम्झी सघे थो। दीपा सर दीपा सर तमामु सुठी ॾाढो सिंगर रहियूं आहिनि। सुठो रहियूं छा आहिनि हा रहियूं आहिनि त मां नंढे हूंदे खां ॾिठो आहे न। हा रहियूं आहिनि अच्छा अच्छा आहिनि शी इज़ करंटली मूंखे ॾाढा शी इज़ अ हिननि जो लिविंग हो लेजेंड गानो जेको आहे इहो मुंहिंजा सोना साईं न हिकिड़ो आहे न सिंधी टोपी पातल हूंदी आहे छोकिरे खे उहे अंगण चुमा जिथे पेर भाई इहो मां नंढे हूंदे ॿुधंदी हुअमि ॾाढो। ॾाढी सुठी लॻी ॾाढो सुठो माना गाना आहिनि मज़ेदार आहिनि जी हा। नेक्स्ट फ़ाइज़ा अली सो व्हाट डू यू वांट टू से टू फ़ाइज़ा अली फ़ाइज़ा अली खे मां एतिरो ॿुधो बि न आहे ऐं सेकेंडली शी इज़ अ ब्यूटीफुल गर्ल पर She is a मुंहिंजे ख्याल sensation. सां क्लासिकल सिंगर या क्लासिकल ओवरऑल कीअं लॻनि जैसे एज अ सेलिब्रिटी त आहे न शी इज़ अ क्यूट गर्ल। शी इज़ अ क्यूट शी इज़ अ सेंसेशन मीडिया सेंसेशन बट बिल्कुलु। आई इंटरव्यूड हर आई फाउंड हर अ वंडरफुल सोल शी इज़ अ पोलाइट एंड शी हर माण्हू पाए ॾिसो हर माण्हू ॾाढो हुन ख़ूबसूरत जेको ऐं सुठो बचपन खां जंहिं शइ खे टाइम ॾिनो उनखे उनजो रिज़ल्ट बि मिलियो आहे। ऐं बेकिस हू ॾाढी मूंखे लॻंदो आहे नियति ॾाढी साफ़ आहे ऐं ॾाढो माना मां हुनखे एप्रिशिएट कयो जॾहिं इंटरव्यू कयो त शी इज़ डूइंग ॾाढो शी इज़ डूइंग अमेज़िंग अलाह साईं अलाह अञा कामयाबी ॾींदो। आमीन आमीन हमेशा पॉजिटिव हुजणु नेक्स्ट आई एम बिग फैन ऑफ हर सो प्लीज डोंट से एनीथिंग मां कुझु चयो आई एम बिग फैन ऑफ हर पोइ तव्हां को एडवाइस ॾियो। I like her so much. I just want to invite her on my show. Just any piece of advice. मां हमेशा चवंदो आहियां शो में निगत लाइ चवंदो एडवाइस त मां कुझु बि नथी ॾेई सघां मां कोई नथी थियां एडवाइस ॾियण वारी। आहियां जस्ट सी काई बि Keep it up. Okay. Next. Oh my God. Anything you want to say to this guy? This is ठीकु आहे हिनखे मां घर वञी एडवाइस ॾींदमि। कोई बि अहिड़ी काई बि एडवाइस ऑनलाइन ॾेई अच्छा छॾियोसि एडवाइस जी त ज़रूरत न आहे पर आई श्योर थैंक यू ज़रूरु चवंदमि। इहो ई इहो कट करे एडिट करे मां हुन जिन सां मोकिले छॾींदमि ज़रूरु ज़रूरु जॾहिं बि तव्हां हुनखे कुझु तव्हांखे ॾेखारींदो आई श्योर अबाउट का एडवाइस ॾियणु एडवाइस ॾियण जी ज़रूरत ज़िंदगी पहिरीं पहिरीं ज़ाला जेका मुड़ुस कुझु नथी चए आई श्योर पर मां थैंक यू चवणु चाहींदमि मुंहिंजे गुस्से खे मुंहिंजी इन पर्सनैलिटी खे एॾो बर्दाश्त कंदो आहे ऐं एतिरो सब्र कंदो आहे। ऐं तव्हां बि सबर कयो इहो हर शइ जी लिमिट हूंदी आहे जी हा बिल्कुलु। ओके नेक्स्ट कम सभिनि खां पहिरियां सॉन्ग मुंहिंजा ॿ हुया अदा इरफान समूह जे स्टूडियो में थिया हुया तमामु सुठो इंसानु आहे बिल्कुलु बिल्कुलु। ऐं कुझु म्यूज़िक जे हवाले कुझु चवणु चाहियो था इन्हनि जो जेको म्यूज़िक आहे मुंहिंजे ख्याल सां अॼुकल्ह सिंध में तमामु मशहूरु बि आहे जंहिंखे सुठो कलाम ठाहिराइणो आहे त इरफान समूह खां ठाहिराइणो आहे। बिल्कुलु नेक्स्ट मुमताज़ मलाई छा चवणो आहे एनीथिंग यू वांट टू से दिस इज ही इज आल्सो फेमस मां इहो ई चवंदमि त हिननि जो बि नालो आहे सुठा सिंगर आहिनि बसि अलाह अञा कामयाबी ॾे। वेरी गुड ॾाढा डिप्लोमेटिक हो नेक्स्ट अमन मुगल साहब रहे सदा सिंधुअ जी जोली उहो ई कलाम काफ़ी आहे माण्हुनि जी मिठड़ी ॿोली ओके स्टेज शेयर कयो करें अमन मुगल साहब ओके नेक्स्ट शमन मीर अली साहब इन्हनि जा बि तमामु सुठा सुठा गाना आहिनि ऐं मां पाण फैन बि आहियां ॿुधंदा रहंदा आहियूं असां बिल्कुलु शमन साहब जो बिल्कुलु वॾा ऐं मां गॾु प्रोग्राम बि कयो आहे 3 असां लाइव ट्रांसमिशन गॾु कयो हुयूं जी ओके नेक्स्ट शमन साहब प्लीज़ टाइम त ॾियो यार नजफ़ अली साहब ऐं हिननि खे बि मां जॾहिं स्कूल मां वापसि ईंदी हुअमि मां हिननि जा गाना ॿुधंदी हुअमि KTN लॻाए त बचपन यादि ईंदो आहे मूंखे बचपन यादि सो बिल्कुलु ऐं बचपन जो सिंगर आहे ॾाढो मज़ेदार कहिड़ो गानो सुठो लॻंदो आहे नजफ़ जो हिननि जो न आहे सनी चीचे में छलो हा बिल्कुलु सनी चीचे में सन ओके नेक्स्ट सैफ लाइ एनीथिंग यू वांट सेफ समय जो बि इलाही सुठो इंसानु आहे तमामु डिसेंट लॻंदो आहे ऐं वेरी नाइस पर्सनैलिटी नेक्स्ट वहीद अकड़ो साहब इन्हनि जे लाइ छा चवणो आहे वहीद साहब जिंदाबाद खान इन्हनि खां त मूंखे शिकायत आहे पोइ कहिड़ी मुंहिंजो KTN ते सॉन्ग आयो हुयो जिनसारी मुंहिंजो त उनमें मुंहिंजो नालो ई न ॾिनो अथई सिर्फ़ु जिनसार ॻायो आहे त मां चयो छो भला असां बि सिंगर आहियूं असांजो त नालो रखो आहे वहीद साहब प्लीज़ ईअं त न कयो खान सां खान ईअं त न कयो तमामु सुठी सिंगर आहे तमामु सुठो ॻाईंदी आहे सुठो लिखंदी आहे ऐं सुठो ॻाए थी सो आईंदा वहीद न कंदो नेक्स्ट ज़ामिन अली इनखे बि मां बचपन खां ॿुधो आहे ॾाढो सुठो ॻाईंदो आहे प्लीज़ चेंज द हेयर स्टाइल ब्रो इट्स चेंज ओके नेक्स्ट कोई आहे अच्छा न अहिड़ी काई ॻाल्हि न हूंदी अच्छा न प्रोग्राम जे आख़िरी हिसे में आऊं आई जस्ट वांट टू नो कुझु दिलि जी ॻाल्हि जस्ट टू अंडरस्टैंड हाउ अबाउट योर रिलेशन विथ योर फादर बाबा सां रिलेशनशिप कीअं रहियो आहे एनी कॉन्वर्सेशन कोई रहियूं आहिनि अम्मी जे मरण खां पोइ बाबा सां इलाही हमेशह बेस्ट फ्रेंड वारो ई रहियो आहे त मतिलबु दिलि में का ॻाल्हि आहे त बाबा अखियुनि खे ॾिसी सम्झी वेंदो आहे त शादी खां पोइ ज़ाहिर आहे मतिलबु एतिरो वक़्तु नथो गुज़रे बाबा सां बाबा ॿाहिरि बि वियल हुया हाणे कल्ह वापसि आया आहिनि त बाबा
अम्मी वांगुरु ई आहिनि मुंहिंजी, जीअं अम्मी हुई ईअं ई बाबा बि आहिनि। त हो चवंदा आहिनि बट जेका बि ॻाल्हि आहे तूं मेरे को आख, तूं मेरे को ॿुधा, कंहिं शइ जी ज़रूरत आहे मेरे को ॿुधा। त बाबा माशाल्लाह इलाही लविंग फादर आहिनि। लविंग रहियो आहे। जी। हाउ अबाउट योर मदर सां रिलेशनशिप तव्हांजो ओवरऑल कीअं रहियो? ॾाढो सुठो रहियो हूंदो? लाड वारो रहियो। ऐं अम्मी त मुंहिंजी क्राइम पार्टनर, मुंहिंजी ट्रैवल पार्टनर, मुंहिंजी बेस्ट फ्रेंड, सभु अम्मी रही आहे मुंहिंजी। What is the best conversation do you have? Do you remember? कुझु अहिड़ी आहे त तव्हांजी हिकिड़ी तमामु कॾहिं कॾहिं थी न ज़िंदगी में असांजी खोड़ सारियूं कचहरियूं हूंदियूं आहिनि लेट नाइट। जीअं मूंखे यादि आहिनि पंहिंजी अम्मा सां कचहरियूं यादि आहिनि मूंखे, या मां कंदो आहियां कॾहिं कॾहिं लेट आवर्स ताईं अम्मा सां विया आहियां, या राति देरि सां मां चांहि ठाहियां, या अहिड़ी का कचहरी या कन्वर्सेशन तव्हांजी वालदा सां रही आहे जेका तव्हां यादि हुजे तव्हांखे? ईअं त खोड़ सारियूं आहिनि, हिकिड़ी हूंदी आहे मेमोरेबल हूंदी आहे। तमामु खोड़ सारियूं आहिनि, पर हिकु दफ़ो मां जिद्साल जी पिक्चर ॾिठी हुई हिकिड़ी छोकिरी सां फेसबुक ते। त मां अम्मी ॾे वियमि, मां चयो अम्मी मूंखे इहा ॻाल्हि नथी वणे, मां चिड़ी वियमि। अम्मी मूंखे ॾिसी एतिरो खिले पई, चए पई तूं चरी या छा भला, ज़रूरी थोरी आहे त को गोलमाल हुजे या कुझु अहिड़ी का ॻाल्हि हुजे, तूं जिन सार खे सुञाण उहो अहिड़ो न आहे। त अम्मी सां मुंहिंजी इलाही तफ़रीह जी कन्वर्सेशन इलाही रहियूं आहिनि। सीरियस कन्वर्सेशन करे रही सीरियस टू लाइफ जे बारे में कुझु शयूं ॿुधाइण? अम्मी मूंखे हमेशह एडवाइस ॾींदी हुई त डोंट वेस्ट योर टाइम, ऐं इहो ई वक़्तु आहे जंहिंमें तूं पाण खे साबित करे सघे थी। एतिरी शयूं आहिनि, बाबा जी किताब खोल, तूं शाह अब्दुल लतीफ़ भिटाई खे पढ़, तोखे वधीक उन मां रुझान मिलंदो। त अम्मी इलाही सुठी। हाउ अबाउट लाइक तव्हांखे कॾहिं अहिड़ी का शइ रही जेका पंहिंजी वालदा खे न चई सघो, पंहिंजी माउ खे न चई सघो कुझु? ईअं त खोड़ सारियूं ॻाल्हियूं आहिनि। एनीथिंग द मोस्ट इम्पोर्टेंट थिंग जो तव्हां सोचो काश मां इहा अम्मीअ खे बसि मां एतिरो एक्सप्रेसिव त न रहियमि, पर अम्मी खे मां ज़रूरु इहो चवणु चाहियां त मुंहिंजी रूह, मुंहिंजे दिलि में, मुंहिंजे दिमाग़ में, मुंहिंजे हिकिड़े हिकिड़े वार में मतिलबु सिर्फ़ु अम्मी जो नालो लिखियलु आहे। ऐं उन सां मां ज़िंदगी में मां उनखे मां ख़ुदा चवंदी आहियां, पंहिंजी माउ खे। हाउ ज़िंदगी ओवरऑल कीअं गुज़री आहे तव्हांजी हिन वक़्त ताईं जेका तव्हां ज़िंदगी गुज़ारी आहे? तमामु पैम्पर्ड, तमामु सुठी ज़िंदगी। ऐं हिकिड़ी चवणी आहे जेका मां त पे कंदो आहियां, आई डोंट नो अदर्स पेज आर न, ज़िंदगी तव्हां जेकॾहिं तव्हां पंहिंजी मर्ज़ी ते गुज़ारंदा उहा तव्हां हुन लाइ ज़रूरु पे कंदा। जी। तव्हां जेका ज़िंदगी पंहिंजी मर्ज़ी ते गुज़ारण लाइ पे कयो आहे तव्हां? न, पे तॾहिं करणो हूंदो आहे जॾहिं कोई ग़लति कमु करे माण्हू त पंहिंजी मर्ज़ी ते गुज़ारण मीन्स पंहिंजी शयुनि। जी हा, न बाबा हमेशह अम्मी असांखे मर्ज़ी ॾिनी आहे, हिकु खुलियल जीअं उॾंदड़ पखी हूंदो आहे उअं ई असां रहिया आहियूं। ऐं मूंखे पछतावो बि कोन आहे, ऐं ना ई मां अहिड़ो को डिसीजन ज़िंदगी न वरितो तव्हां सोचो कॾहिं त काश मां इहा ग़लती न कयां? इज़ देयर एनी रिग्रेट इन योर लाइफ? थींदा न दोस्तूं, फैमिली, ॿिया खोड़ सारा मैटर्स न। पर ईअं हा, रिश्तनि खे मां जेको सम्झंदी हुयमि उहे न आहिनि रिश्ता। इन शइ ते पछतावो थींदो आहे त मां अगरि एतिरो प्यारु न ॾियां या एतिरो न सम्झां त। पर कॾहिं कॾहिं इअं बि थींदो आहे की तव्हां ग़लति हूंदा हो न, तव्हां कॾहिं कॾहिं पाण बि त जज थींदा आहियो न, कॾहिं मां खां बि ग़लति। हा, ॾिसो मां जीअं चयो न हर ॻाल्हि जा ॿ पहलू हूंदा आहिनि, त इंसानु पहिरियों पंहिंजे अंदरि झांके, पोइ ॿियनि खे थोरो जजमेंट करे, जेको बि करे। पर जॾहिं तव्हां एतिरा सुठा हुजो, उन्हनि जे बावजूदि बि तव्हां सां ग़लति रवैयो कयो वञे या ईअं थियनि शयूं, पोइ ज़ाहिर आहे हर्ट थींदो आहे माण्हू। बिल्कुलु। जेकॾहिं तव्हांजी ज़िंदगी ते किताबु लिखियो, हुन किताब जो टाइटल छा हूंदो? उहो ॾिठी नूरजहान, मुंहिंजी अम्मी जो नालो। पोइ मां हुन में अम्मी ऐं पंहिंजे बारे में लिखणु चाहियां थी। मुंहिंजी ज़िंदगी इहा ई रही आहे। कूड़ ॻाल्हाईंदा आहियो? कूड़ त एसच वॾी वॾी ॻाल्हियुनि में त कॾहिं बि कूड़ न ॻाल्हायो आहे। ऐं अच्छा, मुंहिंजी इहा अलाए क्वालिटी आहे, अलाए छा आहे, मां अगरि कूड़ ॻाल्हाईंदी आहियां अॻिलो माण्हू सम्झी वेंदो आहे त कूड़ थी ॻाल्हायां। मां फेस न करे सघंदी, आई स्वेयर। नो यू डोंट। अच्छा, तव्हांखे माण्हुनि जी परख आहे? ख़बर पइजी वेंदी आहे त ही माण्हुनि जी परख आहे तव्हांखे सुञाण आहे? मूंखे वाइब ईंदी आहे, मूंखे हर माण्हू जी मूंखे वाइब मिलंदी आहे। पोइ उहो शायदि हिकिड़ो रूहानी रंग बि चई सघिजे थो उहो हिकिड़ी नेचुरल इंस्टिंक्ट्स जी हा। त ऐं जंहिं शइ लाइ मूंखे वाइब मिलंदी आहे, मां पाण उन शइ खां या उन इंसान खां परे थींदी आहियां, ऐं पोइ मां पाण ते फ़ख़्रु महसूसु कंदी आहियां अॻिते वञी त मां ॾिस हिन हितां में पाण खे बचायां। लाइफ जा डिसीजन्स माण्हू खणंदो आहे, कॾहिं कॾहिं कैलकुलेट कंदो आहे आई वाज़ राइट। तव्हां जेके डिसीजन खयां तव्हां सही खयां डिसीजन? यू आर ओके विद दैट? ॾिसो, माण्हू जॾहिं नंढो हूंदो आहे ऐं बालकपण जंहिंखे चइबो आहे, जंहिंमें मेच्योरिटी न हूंदी आहे, त उहे नंढी नंढी ॻाल्हियुनि में थी सघे थो मां अहिड़ा डिसीजन्स खयां हुजनि जेके मूंखे पछतावो बि थिए, पर ओवरऑल अल्हम्दुलिल्लाह यू आर ब्लेस्ड, यू आर ब्लेस्ड। सो एनी मैसेज? अच्छा, पंहिंजो पाण खे को मैसेज ॾियणु पीस ऑफ एडवाइस ॾियणु चाहींदो? दिस इज़ यू। हा, मां इहो ई ॾियणु चाहींदमि त थोरो सब्र कर, थोरो गुस्सो घटि कर ऐं हमेशह प्यार मोहबत जी ॿोली जेका आहे
कामयाब कंदी आहे। चिड़ में ऐं गुस्से में बिल्कुलु, थियल yes, को बि फ़ैसिलो बि न कामयाब थींदो आहे, ना ई उहो इंसान बि कामयाब थींदो आहे। त हा, थोरो सब्र मूं में अचे त करे वेंदो इंशाल्लाह। सो थैंक यू सो मच बाक, आई बिलीव कि शो कुझु कचहरी थी जी हा। ऐं ऐं ॾाढो थैंक यू तव्हां असांखे घुरायो ऐं न, it's एतिरो an honor. सुठो तव्हां सां वक़्तु गुज़रियो ऐं एतिरा सुठा सवाल कया तव्हां। किथे जहिड़ो बि न थियो, इहा त वॾी ॻाल्हि आहे। न जहिड़ो थियण बि न घुरिजे, मां कॾहिं जहिड़ो चाहियो ई न आहे। जस्ट वांट टू जी नो हा। द इनर लाइफ। कोशिशि इहा ई कंदो आहे ज़िंदगी में कुझु इनर लाइफ कई। आई अहिड़ो को सवाल मूंखे रहिजी हुजे तव्हांखे पुछणु खपंदो मूंखे? न न एज सच त न आहे। आई डिडंट आस्क योर क्वालिफिकेशन, दैट्स इट। हा हा बिल्कुलु, क्वालिफिकेशन मुंहिंजी कंहिं सां ॻाल्हाइण सां ई ख़बर हा पइजी पर वेंदी ठीकु आहे, न आहे। जस्ट अहिड़ी का शइ सवाल त न रही न न न, थैंक यू सो मच। अहिड़ो को मैसेज ॾियणु चाहियो था पंहिंजे फैंस खे? मां इहो ई चवंदमि त हमेशह पाण में खीर खंड थी रहो ऐं ज़िंदगी हिकु दफ़ो मिली आहे, तव्हांखे ख़बर न आहे सुभाणे तव्हां ज़िंदा आहियो न आहियो, त पाण में तमामु मोहबत सां रहो, पॉज़िटिव रहो ऐं हमेशह ख़ुशि रखो। Thank you so much, Bak. It was such a Thank you. wonderful time. Thank you. It's an honor to have you here. Thank you so much. Thank you. So well, guys, program जो टाइम पुॼाइण थियो आहे। वरी मिलंदासीं नेक्स्ट वीक इंशाल्लाह कंहिं नए माण्हू सां। सो वरी इंशाल्लाह मुलाक़ात थींदी। टिल देन टेक केयर, बाय बाय, अल्लाह हाफ़िज़।